Jason, अॼु असां ही वेबिनार कोठियो आहे औरतुनि जे ख़िलाफ़ वधंदड़ ज़ुल्म ऐं ॾाढाई ते ॻाल्हाइण लाइ ऐं कुझु एस्पेक्ट्स तमामु दिलि खे ॾुखाईंदड़ आहिनि हिन मौज़ू ते। अहिड़ो इहो मौज़ू आहे जिन ते ॻाल्हाईंदे बि माना रोअण थो अचे त असां हिन दौर ऐं हिन ज़माने में वेठी के बि अहिड़ियूं शयूं थी रहियूं आहिनि। अॼु मां पाण सां गॾु मां रुबीना शेख वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं इंटरनेशनल सिंधी वुमेन्स ऑर्गेनाइज़ेशन ॿिनि ऑर्गेनाइज़ेशन खे रिप्रेज़ेंट कयां थी। पर अॼु मां पाण सां गॾु असांजी यंग एक्टिविस्ट फिज़ा कलोड़ो सां गॾु हूंदी मूंसां। मां इन करे फिज़ा खे ज़ोरी घुरायो आहे त ही सिंधी कैनेडियन बॉर्न सिंधेणी आहे जंहिंजी आइडेंटिटी बि सिंध सां लाॻापियल आहे। ऐं मां उनखे पाण सां गॾु इन करे खयो अॼु त इहो जेको कमु आहे मूंखे यादि आहे मां पाण बि यंग जॾहिं यूके में आई हुयमि इंग्लैंड में त मुंहिंजो पहिरियों इंटरनेशनल इंटरवेंशन 90s में जेका मां कई UN में उहा ऑनर किलिंग ते हुई। ऐं मूंखे ॾुख अची थो थिए त 28 सालनि खां पोइ बि अॼु असां उते जो उते वेठा आहियूं ऐं का शइ मूव न थी आहे समाज में। कॾहिं घटि थी थिए कॾहिं वधे थी पर ख़तमु नथी थिए इहा शइ। सो मां सोचां पई त यंग माण्हुनि खे इन्वॉल्व करण सां हिन शइ जी तमामु ज़रूरत आहे हर लिहाज़ खां। हिकिड़ो त हिन सॼे इशूअ खे फ्यूचर में गॾिजी खणण लाइ बि, पर इन्हनि जेके बि असां डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या असांजा ॿार हिते ॿियनि मुल्कनि में रहनि था उन्हनि जी सिंधियत जी आइडेंटिटी बि असांजी क़ौम सां ॿधियल आहे ऐं उन्हनि जो इन मामले में इन्वॉल्व थियणु ज़रूरी आहे। ऐं मां हिन सॼे मौज़ू खे शुरू करण खां अॻ में ॿ मिंट फिज़ा खे चवंदमि त हिकु यंग छोकिरी थी करे कैनेडियन सिंधी हू छा थी सोचे हिन सॼे इशू में, जिते असांखे सिर्फ़ु हिन हफ़्ते में 8 न्याणियूं 8 औरतुनि जो क़त्ल थियो आहे। ऐं इहे त सिर्फ़ु उहे ख़बरूं आहिनि जेकी मीडिया में अचनि थियूं। अलाए कहिड़ियूं ॿियूं ख़बरूं हूंदियूं जेके असांखे ख़बर बि न हूंदी। सो हिते अॼु इलाही मां मौज़िज़ असां सां गॾु थिया आहिनि मौज़िज़ ॻाल्हाइण वारा, पर मां बिल्कुलु चवंदमि फिज़ा खे हिकिड़ो मिंट ई पाण खे इंट्रोड्यूस कराए ऐं पाण खे पंहिंजी फीलिंग्स खे ॿुधाए हिन सॼे इशू ते। फिज़ा। I am a part of the Sindhi women community as a diaspora living in Canada. Rights, I believe very strongly in Sindhi women rights and Sindhi rights of all people. And I, as a woman who has grown up and been raised and brought up and completely acknowledge the privilege that I have living in this country. And it is a very disheartening experience viewing all these women and seeing all the burdens that they carry across the oceans, especially in Sindh with Sindhi women. And my heart is very inclined to those women. And it's a very sad situation, especially with the forced conversions, with the honor killings, with the recent student suicide rates. These are very, very important clauses. And somebody who lives outside of Sindh, I can acknowledge that it is such a disheartening. I couldn't imagine being a woman within Sindh and dealing with all these issues and problems where I have the most rights of some of the main countries in the world. So acknowledging that those are issues and very sadly enough issues that have gone on for years and years, way past before I was even born. It is with deep condolences that I my heart goes out to Sindhi women, and my heart goes out to all the women who deal with all the things that we talk about at World Sindhi Congress, that we talk at the UN about. And I speak from a place of privilege when I say that I hope that all women get to live an incredible life within Sindh and get the rights that they deserve. Thank you. Thank you. Thank you, Fiza. Really. Okay. कारोकारी, forced conversion, अर्बन एरिया में स्टूडेंट्स जो
ते जेको हरासमेंट आहे इहे अहिड़ियूं चैलेंजिस आहिनि ऐं इनखे असांखे कॉम्प्रेस तरीक़ूं इन शइ खे कीअं थियूं ॾिसनि ऐं इन्हनि में उनखे असांखे छा करणु खपे सो सॻी तव्हां थोरो इन ते असांखे शुरू कयो इन डिस्कशन खे त पोइ असां वरी अदा कालाणी सां ॻाल्हाईंदासीं हिन ते थैंक यू अदा सॻी हा अदी वॾी महिरबानी तव्हांजी ऐं सग़ीर शेख सैन डिएगो कैलिफोर्निया में आहियां हिन वक़्तु ऑर्गेनाइज़र आहियां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो प्लस सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो बि मेंबर ऐं केतिरनि ॿियनि फोरम जो मेंबर आहियां ऐं प्लस कॾहिं कॾहिं ISWO जी एक्टिविटीज़ में वॉलंटियर बि कंदो आहियां ऐं ज़ाहिर आहे ही शइ असांजे दिलि वठां आहे त छो जो आउं बिलीव थो कयां त ही जेकी समाजी बीमारी आहे औरत कशी जी जंहिंखे मां चवंदुसि उहा समाजी ख़ुदकशीअ जे बराबरि आहे त जेको कुझु ही जीअं इंसान में जेके माण्हू जिन में ख़ुदकशी जी टेंडेंसीज़ हूंदियूं आहिनि या जेका ख़ुदकशी कंदा आहिनि त उनखे मेडिकल टर्म्स में बीमारी चयो वेंदो आहे त आउं ही सम्झां थो त जेको कुझु सिंध में थी रहियो आहे सिंधी समाज में थी रहियो आहे उहो हिकिड़ी असांजी समाजी बीमारी आहे ऐं जीअं हर बीमारीअ जा जेको आहे रूट्स जीनोटाइप ऐं फिनोटाइप मीन्स मरूसी ऐं ॿाहिरों जा हूंदा आहिनि समाजी अहिड़े तरीक़े सां असांजे हिन बीमारी जा जेकी औरत कशीअ जी जेकी बीमारी आहे उन में बि ॿिन्ही क़िस्म जा रीज़न्स आहिनि हिकिड़ा त असांजा मोरूसी छो जो हिस्टोरिकली तौर ते ज़ाहिरा समाज जागीरदारना ऐं ट्रेडिशनल ऐं क़बाइली ऐं ज़ाहिरा कुझु रिलीजन बि असांजो जेको सिंध आहे उन में बि डिस्क्रिमिनेशन औरत जी बराबरी खे मुंझायल तरीक़े सां पेश कयो वियो आहे त इहे सभु मोरूसी शयूं आहिनि पर उन सां गॾोगॾु स्ट्रक्चरल जीअं हिकिड़ो वॾो हितां जो ॾाहो आहे कारनि जो अमेरिकी जो ॾाहो आहे कॉर्नेल वेस्ट उन चयो आहे त कंहिं बि समाज जी बीमारी या समाज जी शइ खे छेद करण लाइ ॿिनि क़िस्मनि जा एनालिसिस हुजणु घुरिजे हिकिड़ो स्ट्रक्चरल ऐं ॿियो बिहेवियरलिस्ट जेको हूंदो आहे उहो फोकस कंदो आहे त इंसान पाण सुठे इंसान पाण चॉइस करे पंहिंजा अफ़ाल ख़राब अथसि पाण उनखे सुधारे ऐं उहो जो कॾहिं कॾहिं उन में वरी थोरो रूहानियत जो बि अची वेंदो आहे त उहो पंहिंजी ॻोल्हा पाण करे ऐं को ख़ुदा खां मदद वठे या पंहिंजे पालणहार खां या कंहिं रिलीजन खां मदद वठे ऐं स्ट्रक्चर जेको अप्रोच हूंदी आहे उहो वरी सफ़ा हुन जे अपोज़िट हूंदी आहे उहो इंसान जी पंहिंजी वॉलंटियर चॉइस या इंसान जी पंहिंजी आज़ादाना या समाज जी पंहिंजी आज़ादाना चॉइस खे सफ़ा निगलेक्ट करे चवंदा आहिनि त हर शइ स्ट्रक्चर मां थी अचे उहे स्ट्रक्चर्स कहिड़ा आहिनि लीगल इकनॉमिक पॉलिटिकल स्ट्रक्चर्स ऐं जेको सच हूंदो आहे हुन ॿिन्ही जो छेद जीअं हर बीमारीअ जो मूं पहिरियों तव्हांखे ॿुधायो त मोरूसी ऐं फिनोटाइप ऐं जीनोटाइप अहिड़े तरीक़े सां हर ही जेके असां वटि औरत कशीअ जी जेकी बीमारी आहे उहा आउं सम्झां थो त ट्रुथ जेको हुनजो सचाई आहे उहा ॿिन्ही जे विच में आहे उहो ईअं त असां वटि बिल्कुलु मोरूसी बीमारियूं आहिनि जेके मूं अॻु में ॿुधाए चुकियूं पर स्ट्रक्चर बि उन शइ खे हथी ॾिए थो ऐं इनफैक्ट बीमारी ऐं साइंस प्रूव करे चुकी आहे त जेकॾहिं कंहिं बि इंसान में का जेकॾहिं जेनेटिक का ख़राबी आहे मिसाल हुन वटि एडिक्शन जी या ख़ुदकशी जी टेंडेंसी आहे बि जेनेटिकली त उहा हालात जे तहत उहा चेंज करे सघिजे थी ऐं तारीख़ में ईअं थियो आहे जो जेको आहे ऑनर किलिंग वग़ैरह जी जेकी शयूं आहिनि उहो को सिंध ऐं कोन आयूं आहिनि सिंध खां ॿाहिरों बि केतिरा ई इलाइक़ा आहिनि जितां इहे शयूं असां वटि पहुतियूं आहिनि असली अरबन कुर्दन ऐं फ़लस्तीननि वटि अञा ताईं इहे शयूं हेतिरो जेतोणीकि फ़लस्तीनी केतिरो पाण पीढ़ा में वरितल आहिनि पर उते बि ऑनर किलिंग जा केस बि थींदा रहंदा आहिनि इवन इज़राइल में बि फ़लस्तीन कम्यूनिटी में ऐं न सिर्फ़ु उन खां अलावा जेकॾहिं इहे तव्हां ॾिसो औरत कशीअ जी जेकी मुख़्तलिफ़ क़िस्म जी मैनिफेस्टेशन आहे उहा मग़रबी समाज में बि थिए थी उनखे हिते वरी नालो ॾींदा आहिनि पैशन किलिंग हिते को ऑनर जो एॾो हरू भरू लफ़्ज़ कोन यूज़ कयो वेंदो आहे पर हुन में पैशन किलिंग कई वेंदी आहे पैशन किलिंग में इहो थियो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी औरत खे कंहिं ॿी औरत सां ॾिठो कंहिं मर्द सां ॾिठो त तव्हां हुनखे मारे छॾींदव जोश में अची करे सो मूंखे हिकिड़ी यादि आहे अदा हिकिड़ो पुलिस में वॾो ॾाहो कमु कंदो हुयो सिंध में
जंहिं तमामु घणो कमु कयो आहे ऑनर किलिंग ते ऐं हरूभरू हुनजो नालो नथो वठणु चाहियां पर उन मूंखे हिकिड़ी सुठी लीगल तौर जी हिकिड़ो मिसाल ॾिनो हुयो त इंग्लैंड में पैशन किलिंग 1920-30 जे ज़माने में तमामु घणी थींदी हुई या ऑनर किलिंग जो सम्झो सॻो ई ट्रेंड आहे पोइ उन में हुननि छा कयो जो अॻे छा हूंदो हुयो त ॿिनि क़िस्म जा क़त्ल हूंदा आहिनि हिकिड़ो हूंदो आहे माण्हू इम्पल्सिव थी करे कंहिंखे मारे त उनजी सज़ा थोरी घटि हूंदी हुई ऐं जेकॾहिं को प्री मेडिटेटेड प्लान करे कंहिंखे मारे थो त उनजी सज़ा वॾी हूंदी हुई त हुननि छा कयो हुननि चयो त इहा इन सज़ा जो जेको पैराडाइम आहे त पैशन किलिंग वारा हमेशह इहो आर्ग्यूमेंट करे 5 साल 4 साल 5 साल जी सज़ा वठी करे अयाशी करे छॾे हलिया वेंदा हुया माना जेल में बि 5 साल गुज़ारे करे वरी पंहिंजो नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदा हुया त उन में उहो आर्ग्यूमेंट यूज़ कंदा हुआ पैशन किलिंग जो त बाबा असां इम्पल्सिव किलिंग कई आहे असां सोचियो न हुयोसीं असांखे तकड़ में कावड़ अची वई ख़ैर उते को पोइ उन्हनि लीगल लॉ चेंज कयो मूंखे एग्ज़ैक्ट रेफरेंस ईयर जो न आहे त मूंखे माफ़ु कजो पर एनेक्डोटल मां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियां थो त उन में उन्हनि लॉ चेंज कयो त जेकॾहिं इहो जेको इम्पल्सिव किलिंग जो जेको लॉ आहे जेकॾहिं उहो पंहिंजो डोमेस्टिक पंहिंजी घरवारी या पंहिंजी गर्लफ्रेंड सां लागू थींदो त पोइ उन में सज़ा में का फ़र्क़ु न हूंदो सज़ा ॿिन्ही सूरत में लंबी ईंदी उनखे उहो प्री मेडिटेटेड मारणु हुजे पंहिंजे डोमेस्टिक पार्टनर जो या माना पंहिंजी घरवारी जो या पंहिंजी गर्लफ्रेंड जो या जोश में अची करे मारींदो ॿिन्ही सूरतनि में सज़ा साॻी मिलंदी त उहो 5-10 सालनि में तव्हां ॾिठो त पोइ उहा जेकी उतां जी पैशन किलिंग जी जेकी रेट हुई उहा इलाही घटिजी वई त अहिड़े क़िस्म जा ॿिया बि खोड़ दुनिया में मिसाल आहिनि जिते लॉ ऐं लीगल जेके मीन्स आहिनि उन्हनि माण्हुनि जा समाजी बीमारियूं चेंज कयूं आहिनि हाणे थिए छा थो जो असां वटि ऐं ॿियो वरी मां तव्हांखे मिसाल ॾियां हुनखे पोइ मां लिंक कंदुमि ऐं रुबीना जे हिन जवाब सां बि त असां नेशनल जे सॼी उमिरि सिंध ऐं सिंध जी आज़ादी ऐं सिंध समाज जी सुठाई ऐं सिंधी समाज जी जेकी मेरिट ते ॻाल्हायो आहे उहो जॾहिं असां पंहिंजो ॾिसूं था त असांजी पंहिंजी समाज में इहे ख़राबियूं आहिनि जंहिंमें असां पंहिंजी औरतकशी कंदा था वठूं न सिर्फ़ु औरतकशी पर वायलेंस अगेंस्ट वुमेन ऐं कल्ह बि हिकिड़ो ॾाढो बहितरीनु सेमिनार थियो हुयो सिंध आई थिंक पाकिस्तान थिंकर फोरम जे तरफ़ां हुन में अदी रेहाना ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं कयूं ॿुधण वजड़ियूं आहिनि हुनजी रिकॉर्डिंग तव्हांखे मिली वेंदी उन में बि अदी इहे ई ॻाल्हियूं कयूं हुयूं त लीगल तौर ते ऐं समाजी तौर ते जेके असां वटि रवैया आहिनि उहे हाणे खां कोन था शुरू थियनि उहे नंढे हूंदे खां शुरू था थियनि जीअं ई औरत ॼमे थी जीअं ई छोकिरी ॿार ॼमे थी त उहा डिस्क्रिमिनेशन उतां खां शुरू थी वञे छोकिरे खे 2 ॿूटियूं ॾींदा त छोकिरी खे 1 ॿूटी ॾींदा घर में खाइण लाइ अहिड़े नमूने सां पढ़ाईअ में बि जेकॾहिं स्कूल सुठो हूंदो त चॉइस हूंदी त हुनखे पुट खे सुठे स्कूल में मोकिलींदा औरत ते नंढे हूंदे खां ई डिस्क्रिमिनेशन जो रवैयो अचे थो उन खां शादीअ जी इजाज़त कोन था घुरनि उन खां जेको आहे पंहिंजो पढ़ाई जी इजाज़त नथा घुरनि ॿियूं आज़ादी उनखे खिलण ते टोक था कनि उनखे उनजी जेको आहे पंहिंजो का बि जेकॾहिं एस्पायरेशन आहे हाणे उन जॻह जॻह ते ईअं न आहे त को हर कोई ईअं करे रहियो आहे सिंध में तमामु घणा मिसाल आहिनि हुते हिते ॾिसूं प्यारी प्यारियूं असांजूं बहितरीनु अदियूं वेठियूं आहिनि ज़रका अदी जेको आहे पंहिंजो ॿियो दोस्तूं सभु आहिनि सलमा ऐं इहो अफ़ीज़ा इहे सभु उन ई समाज जी पैदावार आहिनि उनजे पीउ माउ पंहिंजे समाज सां सम्झो त जहिड़ो खणी न चइजे पर समाज जे ख़िलाफ़ु वेही करे उन्हनि पंहिंजी धीअरुनि ऐं पंहिंजे भेनरुनि खे अॻिते वधाइण में सपोर्ट कई पर 2 मिसाल आहिनि पर आउं तक़रीबन सम्झां थो त असांजे माशरे में अञा ताईं उहा जेकी वायलेंस वारी शइ हुई अदी हुन रिहाना बि चयो त वायलेंस अगेंस्ट वुमेन नंढे हूंदे खां थी शुरू थिए हिकिड़ो त जनरली औरत जे ख़िलाफ़ु ऐं प्लस वायलेंस इन जनरल पोइ मास्तर मोचड़ा हणे थो ॿार खे पोइ मर्द छोकिरो हुजे या छोकिरी हुजे त वायलेंस जो जेको ज़िक्र आहे उहो नंढे हूंदे खां शुरू थो थिए ऐं उहा शइ तेसिताईं ख़तमु न थींदी जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगियुनि में ऐं पंहिंजे ख़ानदाननि में पहिरियों इहे शुरू कंदासीं इहो अहिड़ो इनकलाब आहे इहा अहिड़ी शइ आहे जेका असां ॿिए कंहिंखे चई नथा सघूं असां पाण करे ऐं असां वटि एतिरा मिसाल आहिनि जेके साबित करे था सघनि नंढनि नंढनि ॻोठनि में लॻारियुनि जे लाशारियुनि जे अलाए कहिड़ी कहिड़ी ज़ातूं जेके वीचारी घटि पढ़ियल बि हूंदियूं आहिनि ॻोठ उन में बि उन्हनि जी छोकिरियूं अॻिते वधी आयूं आहिनि सो असां वटि एतिरा मसाला आहिनि असांखे इहो मसालो खणणु घुरिजे नेशनलिस्टनि खे खणणु घुरिजे छो जो आउं फंडामेंटली बिलीव थो कयां त सिंध जी आज़ादी औरत जी आज़ादी सां ॻंढियल आहे ऐं जेकॾहिं असांजी औरत जी आज़ाद न थींदी त सिंध कॾहिं बि आज़ाद न थींदी इहा शइ जेकॾहिं असांखे सम्झ में न आई
त पोइ असां पिया जेको आहे थापोड़ हणंदा वठंदासीं ऐं इनफैक्ट केतिरा माण्हू जॾहिं असां वेही करे पंहिंजो सोचींदा आहियूं एनालाइज़ कंदा आहियूं त हेॾियूं सारी कुर्बानी ॾिनियूं आहिनि सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि सिंध जे जीअं सिंध ॻाढ़े झंडे वारनि दोस्तनि सालनि खां महिनतूं कयूं जेल खाधा रूपोश थिया पंहिंजी फैमिलियूं तबाहूं कयूं पंहिंजो पाण खे तबाह थिया के मरिया के पोइ बि असांजी मूवमेंट खे जेको आहे कॾहिं कॾहिं उन में को नज़र न ईंदो आहे त असां का सब्सटेंशियल मतिलबु तरक़ी कई आहे त उनजो सबबु आउं पर्सनली सम्झां थो इहो ई आहे त उन में वॾी में वॾो जेकॾहिं को चए थो आहे सिंगल मोस्ट रीज़न छा आहे त उनजो सिंगल मोस्ट रीज़न इहो आहे त औरत जी उन में एब्सेंस आहे सॼी तहरीक में तंहिंजे करे तव्हां ॾिठो त जिन जिन शयुनि में असां मतिलबु कामयाबी थोरियूं घणियूं मिसल बादनी वसीलनि ते या कुझु जहिड़ा कया बि आहिनि कुझु शयूं खटियूं नंढड़ियूं नंढियूं जंगियूं खटियूं बि आहिनि को परस्तनि खटियूं आहिनि बिल्कुलु खटियूं आहिनि उहे अधोगाबरियूं खटियूं आहिनि ऐं अधोगाबरियूं बि इन जे करे खपियूं आहिनि जो असां अधोगाबरी पॉपुलेशन खे हुन में शामिलु कयो आहे उहा सॼी विक्ट्री तॾहिं थी सघे थी सॼी त जॾहिं असां औरत खे शामिलु कयूं सो मां रैपअप कंदुसि हिकिड़े मिंट में त जीअं मां वरी पंहिंजी कंदुमि त समाज त असां सभिनी सोशल जेके पॉलिटिकल एक्टिविस्ट आहियूं उनखे यादि रखणु घुरिजे त इन जेकी औरत कशीअ जी बीमारी आहे उहा सिंध कशीअ जी सिंध जी ख़ुदकशीअ जी शइ आहे ऐं उनखे ॿिन्ही समाजी तौर ते पॉलिटिकल तौर ते लीगल तौर ते ऐं ज़ाती तौर ते ख़तमु करे सघिजे थो महिरबानी गुज़ारिश कई हुई अदी सनम मंगी ऐं अदा शबीर शर खे ॿ असांजा वकील लीगल एक्सपर्ट्स हिते आहिनि पर अदी सनम सां मां इहो ॿुधाईंदा त उहा सिर्फ़ु हिकिड़ी वकील न आहे पर हिकिड़ी एक्टिविस्ट आहे ह्यूमन राइट्स माना कंहिंखां हुनजो कमु लिखियल न आहे पर मां उथंदे ई जेको आहे गुज़ारिश कंदमि अदी सनम खे त थोरो असांखे ॿुधाइनि छा भई इशूज़ छा आहिनि पर जनरली मूंखे इहो आहे त ॿिन्ही खां सवाल आहे एक्चुअली सनम पहिरां शुरू करे ऐं पोइ अदा शबीर त रुबीना चांडे जो केस बि जॾहिं पंहिंजे ई माइट मलूस इन्वॉल्व आहिनि त कानून उन्हनि कॉन्टेक्स्ट में कीअं थो कमु करे अहिड़ा केस उहे कीअं था इवॉल्व थियनि ऐं उन्हनि जो काइंड ऑफ सिचुएशन छा आहे पर सनम खे मां चवंदमि त हिन लीगल सवाल खां अॻु में थोरो ॿुधाए सिचुएशन जनरली अंदरूने सिंध ऐं जेके बि रिमोट पार्ट्स जिते इहे सभु शयूं वधीक अञा थियनि थियूं सो अदी सनम पोइ अदा शबीर ऐं सभिनी सिंधियुनि खे भलीकार पूरी वर्ल्ड लेवल ते ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारनि वुमन इंटरनेशनल वारनि जी ऐं वधी ख़ासि तौर अवां जी थोराए थी आहियां शुरूआत कंदमि शाह साईं जे शेर सां ॾुखियूं जान मिड़नि तां पिनण न थिए पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदन ॿियूं हूअं ई हथ हणनि रोईंदियूं रोइण वारियूं शाह लतीफ़ ज़बरदस्त सो अदी 10 ॾींहं अॻु में इन केस जी जॾहिं मीरपुर ख़ासि वारो केस फहमीदा वारो तव्हांखे ख़बर हूंदी ऐं तादाद बि तव्हांखे ख़बर आहे हिन वीक में 8 केस थिया आहिनि जीअं ई रुबीना इन वारो केस फहमीदा लगारी वारो हली रहियो हुयो त उन ई दौरान मां तालुक़ु रखंदी आहियां कोटजी खां ख़ैरपुर असां खां 20-25 किलोमीटर परे आहे टंडो मस्ती जिते ही वाक़ियो थियो राति जो आयो वाक़ियो मूं वटि कंहिं सहाफ़ी मोकिलियो त अॼु ही वाक़ियो थियो आहे ऐं तव्हां जेको आहे हिन वाक़िए खे रखो अञा वीडियो अञा मंज़रयाम ते न आई हुई त मूं वाक़ियो रखी SSP ॾे मैसेज कयो त भई इहो कारोकारी जो वाक़ियो थियो आहे ऐं तव्हां हिनखे जेको आहे मक्सी सां ॻाल्हायो तव्हां हिनखे सरकारी मदियत में FIR दर्ज कयो हाणे असांखे वधीक उन वाक़िए बाबति ॼाण न हुई त को इज्तमाही तौरु हेॾी लेवल ते वाक़ियो थियो आहे 2 ॾींहं रखी करे उनजी वीडियो वायरल कई वई यकीन ॼाणियो असां जॾहिं वीडियो ॾिठी त असांजे पेरनि हेठां ज़मीनूं निकिरी वयूं ऐं असां पंहिंजे न्याणियुनि ॾे ॾिसणु लॻासीं वकील आहे पंहिंजे जाइ ते पर जीअं अदा चयो आहे त औरत जी नस्ल कशी ऐं सोसाइटी खे अहिड़े नमूने इहो पैगाम ॾियणु अहिड़ी दहशतगर्दी फैलाए त का बि औरत पंहिंजे हक़ ते न ॻाल्हाए ऐं का बि औरत पंहिंजे पसंदि जे पढ़ण मुताबिक़ जेको आहे सो न ॻाल्हाए ऐं न उहो चवे पर तव्हां यकीन कंदो अॼु असां उते विया हुआसीं ज़मीनी हक़ाइक़ ॾिसण
उनखे बिना कफ़न ऐं जेको आहे सो खॾ हिकिड़ी खोटरियो उनखे पूरियो वियो आहे जिथे जानवरनि उनखे खॾ खे खोटरियो आहे। जॾहिं मां उन्हनि जे पेरेंट्स सां मिलियमि, पेरेंट्स सां ॻाल्हायमि, त उन्हनि पेरेंट्स जो कातिलनि जे ख़िलाफ़ कुझु बि ॻाल्हाइण न हुयो। मामे जे ख़िलाफ़ अक्यूज़ उनखे सम्झो ई न पियो वियो। जंहिं छोकिरे सां छोकिरी घरां निकिती हुई प्यार जो परिणो करण जे लाइ, उन छोकिरे जे लाइ डिमांड पे कई वई माउ तरफ़ां पीउ तरफ़ां त बाबा उन्हनि खे सज़ा अचे ऐं वॾेरो जेको आहे फ्यूडल सोच रखण वारो जंहिं छोकिरी रखी मामनि जे हवाले कई, उनखे सज़ा, उनखे रिहाई मिले ऐं सज़ा उन खणण वारे छोकिरे खे मिले, उनजे माइटनि खे मिले। सो इंतिहाई अफ़सोस थियो, अवेयर कोन हुई। ॿी हिकिड़ी नई ॻाल्हि, इन छोकिरीअ जी 9 साल अॻु में शादी थी आहे। छोकिरी शादीशुदा हुई, 22 साला रुबीना उर्फ ख़ालदा। ऐं इन जो हस्बैंड जेको आहे राशिद नाले राशिद चांडियो, उहो मिसिंग पर्सन्स में 9 महीननि खां वठी रियासत वटि। इहा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। अच्छा जी। सो इहो ई मुंहिंजो इहो ई चवणु आहे त अगरि FIR सरकारी मदियत में थियनि थियूं, 20 रखे थो ग्रेड जज, 20 ग्रेड वारो, ऐं उन में SSP आहे, उन में जेकी इन्वेस्टिगेशन थी थिए सरकार तरफ़ां, उहो 7 या 14 ग्रेड या 15 ग्रेड जो IU थो करे। तव्हां यकीन कयो उन IU में असां कहिड़ी उमेद रखूं जेको वॾेरे खे थो बचाए, जेको पैसा ऐं रिश्वत वठी ऐं सियासी दबाव जे हेठां अची उहो पंहिंजी रिपोर्ट ॾिए थो, त उहो कहिड़ी जेको आहे इन अहिड़े क़िस्म जे टेस्ट केस सां जेको आहे सो सचाई कंदो, या इहो मसइलो हल थींदो, या इहो टेस्ट केस बणिजी अदालत में वञी सज़ा जी तरफ़ वेंदो। सो असांजो इहो ई चवणु आहे त सरकारी मदियत में तव्हां FIR करे छॾी आहे, हाणे तव्हां जॉइंट असांजी होम डिपार्टमेंट खां, मुंहिंजी ख़ासि करे मुंहिंजी अॼु जेकी सिविल सोसाइटी उते हुई मौजूदु, उन्हनि जी मूं उते उन्हनि खे बि अवेयर कयो त भई तव्हां सभु इहो रियासत खां जेको आहे इदारनि खां घुर कयो त इन केस में 788 जा जो कलम हणाए एक्स्ट्रा ऐं GIT जोड़ी वञे। GIT इन्वेस्टिगेशन करे जीअं हे केस असां टेस्ट केस खैरपुर जो बणाए ऐं इनखे सज़ा ॾियारे सघूं, ऐं जेको मुआशरे में ॾका फैलियो आहे उन जो जेको आहे सो उहो कुझु असरु असां घटि करे सघूं। उन दौरान वेंदे ई मूंखे उते ख़बर पई त बाबा अॼु लाड़काणे में बाकराणी में 2 औरतूं क़त्ल मादियूं थी वयूं, जतोई जिन जा घर बि साड़िया विया आहिनि, उन्हनि खे वाह में लोड़ियो वियो आहे, सिर्फ़ु इन जे लाइ त उहा छोकिरी पसंदि जी शादी करण जे लाइ जेको आहे उनजी माउ संग ॾियण जे लाइ तयारु न हुई, छोकिरी कंहिं ॿिए खे पसंदि कंदी रस्ते वेंदे। उन खां अॻु में हिन 6 ॾींहंनि में केटी खैरपुर, उहा बूह में हिकु औरत जेकी आहे सो मज़दूर जी कंहिंजी वाइफ हुई, उहा बूह में विझी ऐं उनखे साड़ियो वियो आहे। हाणे तव्हां ॿुधायो अहिड़ा ब्रुटल मर्डर किथे ॾाटिरे सां थी उठी वञे। असांजा 8 तालका आहिनि, 8 तालकनि में असां त सम्झंदा हुयासीं त इहे वाक़िया जेके आहिनि सो अदा जी ॻाल्हि माइग्रेट करे आया आहिनि, जेके जेकाबाद कंदकोट कश्मीर ताईं महदूद आहिनि, पर हाणे ईअं नाहे। गुज़िरियल कुझु सालनि में खैरपुर डिस्ट्रिक्ट जे 8 तालकनि में तव्हां यकीन कयो असां अहिड़ा वाक़िया ॾिठा आहिनि, आनर किलिंग जा, किथे ॾाटिरे सां कंधु कपियो थो वञे, त किथे स्त्रीअ जा ॾंभ ॾेई थो मारियो वञे, त किथे घुटा ॾेई, अहिड़ा अनेक मतिलबु मर्डर तव्हां यकीन कंदव असां पाण हैरान थी वेंदा आहियूं, ऐं मां त डिप्रेशन में हली वेंदी आहियां त इन्हनि खे हाणे कजे छा। सो ॻाल्हि इहा ई आहे त प्रॉपर इन्वेस्टिगेशन थी ऐं इहे अदालतुनि ताईं पहुचाया वञनि केस। उन खां पोइ जेको आहे सहाफ़िन पंहिंजो कमु करे छॾियो, सिविल सोसाइटी कमु करे छॾियो, ऐं इंतिहाई अफ़सोस सां अॼु मूंखे चवणो थो पवे त असांजी वुकला बिरादरी जेकी केनालनि लाइ निकिती हुई, सिंध लाइ निकिती हुई, उहा सिंध में पूरा जेके नवां लीडर आहिनि, नई क़यादत आहे, उन्हनि मां को हिकु बि न हुयो हिते, न कंहिं बयानु ॾिनो आहे, न कंहिं इहो चयो आहे त इन क्रिमिनल केस खे मां को फॉलो कंदुमि।
या मां को इहो केस खणा थो, कंहिं बि ॿार नाहे चयो, कंहिं बि अहम उहिदेदार इन जे मुतलिक़ नाहे ॻाल्हायो त भई हे टेस्ट केस आहे, हेॾो ख़तरनाक केस आहे जंहिंखे असां खणूं ऐं खणी करे जेको आहे इन ते असां इन केस खे हलायूं। कंहिं बि वकील इन बाबति न ॻाल्हायो आहे, न ई उहो उते क़बर ते पहुतो आहे, न को अहिड़ो बयानु ॾिनो वियो आहे। इहा हैरत जी ॻाल्हि आहे। यानी कि वकीलनि में बि जेंडर डिस्क्रिप्शन वारो सिस्टम मौजूदु आहे त हिकु औरत बिल्कुलु उन औरत ते असां छो ॻाल्हायूं, पंहिंजी क़यादत ते ॻाल्हायूं था। पोइ त इन जो मक़सदु इहो ई थियो त तव्हांखे सिंध न, तव्हांखे पंहिंजी सियासत चमकाइणी आहे, तव्हांखे उहिदा खपनि। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ सनम। हिन जो मक़सदु अॼु हे इवेंट करण जो पर्पज़ इहो हुयो त जेके मेन स्ट्रीम तहरीकूं आहिनि, मेन स्ट्रीम व्हीलर डीलर्स आहिनि असांजे सिंध जा, उहे हिन शइ खे परमनेंट ऐं स्ट्रॉन्ग करे कंसीडर कनि हिन इशू खे, रादर देन साइड लाइन वुमेन्स इशू करे। सो थैंक यू रुबीना। एक्चुअली मुंहिंजो थोरो कमेंट बि आहे, सवाल बि आहे। सहीर साहब, मुंहिंजो तालुक कराची में आहे, मां दारुल अमान में कमु कंदी आहियां। मां पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे असांजी दारुल अमान जे हवाले सां, असां वटि जेके औरतूं पनाह लाइ अचनि थियूं उनमें जेके सिंधी ऐं बलोच औरतूं आहिनि से त उन्हनि खे कारोकारी जो डपु हूंदो आहे। मतिलबु उन्हनि जी शिकायत इहा हूंदी आहे त कारोकारी, पोइ पसंदि जो परिणे करण लाइ निकितल हुजनि, चाहे खुला वठण लाइ निकितल हुजनि घरां, या मेंटेनेंस लाइ हुजनि, पर उन्हनि वटि हिकिड़ो वॾो डपु हूंदो आहे त असांखे कारी करे मारियो वेंदो। जॾहिं त इहा कैफ़ियत ॿियनि क़ौमनि वटि कोन्हे। असां वटि सराइकी बेल्ट खां बि मायूं अचनि थियूं, जेको पिछड़ियल इलाही जेको पिछड़ियल इलाइक़ो आहे, सराइकी बेल्ट जंहिंखे सम्झो वेंदो आहे, पर उते बि इहा सूरत हाल कोन्हे। प्लस मुंहिंजो यकीनन इहो बिगाड़ जेको आहे पाकिस्तान ठहण खां पोइ इलाही तेज़ी सां थियो, पर ज़ियाउल ज़माने में इहो बिगाड़ असां वटि आयो। शहरनि में जेको आहे नसल परस्ताना पार्टियूं पैदा थी वियूं, ऐं ॻोठनि में धाड़ियल फैक्टर ऐं क़बाइली झगड़ा। ऐं असांजो कुझु अख़बारूं जेका तव्हांखे यादि हूंदो त उन अख़बारुनि में इहो लिखियो त जॾहिं त नेशनल अख़बारूं लिखंदियूं त जहिड़ा थी विया ॿिनि ग्रुपनि में, ऐं असां वारा लिखंदा त क़बाइली झगड़ो थी वियो। तो बहरहाल ज़ियाउलत जे ज़माने में सॼी सोसाइटी खे बिगाड़ आयो, पर सिंध जे अंदरि इहो बिगाड़ तमामु तेज़ी सां फैलियो ऐं रूट वठंदो वियो। जॾहिं त सिंध अमली तौर ते बाशूर सूबो लिखियो वेंदो आहे सियासी तौर ते, त सिंध में जेका हमेशह मुज़ाहिमत रही आहे, हमेशह जेका माण्हू स्ट्रगल लाइ निकिता आहिनि, एजुकेशन कई आहे। पर सिंध अजीब ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजो हाणे सहीर साहब सां क्वेश्चन आहे त छा रीज़न आहिनि त दुनिया एडॉप्ट कंदी आहे सुठी शयुनि खे, सुठी टेक्नोलॉजीस खे, सुठी ॻाल्हियुनि खे, सुठी रस्मनि खे, पर सिंध ॾींहों ॾींहुं उन्हनि कुदीर रस्मनि खे एडॉप्ट करे थो। या पाण ने ॿुधायो त फ़लस्तीन में बि थींदो आहे, त फलाणे हंधि ते बि थींदियूं आहिनि, इहे सभु शयूं थींदियूं आहिनि, पर सिंध उन कुदीर रस्मनि खे एडॉप्ट करण में एतिरो अॻिभरो छो आहे ॿियनि इलाइक़नि या ॿियनि क़ौमनि जे मुक़ाबले में? त अदा ख़ालिक जोड़ी जो ऑनलाइन आहे, सलमा जोड़ी जो बि हिते आहे। सो पहिरां मां वेंदमि अदा ख़ालिक, तव्हां हिन जेको सॻीर ॻाल्हि ख़तमु कई त कीअं डिलिबरेटली असांजी सोसाइटी खे करप्ट थो कयो वञे, उन जे लिहाज़ खां तव्हांखे ॿ टे लफ़्ज़ आहिनि त कंट्रीब्यूट कंदव अदा ख़ालिक? मामलो एॾो वॾो ऐं गहरो आहे, हाणे को फौरी असां हिन जो हल कढी ख़तम बि नथा करे सघूं। मुंहिंजी ख़्याल में इहो आहे त पहिरें इहे जेके वाक़िया था थियनि, इन्हनि ते जेको कुझु करे सघिजे उहो करण सां गॾु इन जा कारण या इन जूं पाड़ूं जेके आहिनि, हाणे वक़्तु आयो आहे त उन्हनि ते बि ॻाल्हाइजे। बिल्कुलु इहे किथां थी थियनि ऐं कहिड़ा किरदार आहिनि। त पहिरीं त मां ॻाल्हि इहा चवां, अॼु जेको तव्हां पुछियो आहे त इन अमल जी शुरूआत ज़ियाउल हक़ जे दौर खां न थी, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर खां थी। ज़ियाउल हक़ उनखे घणो वधायो ज़रूरु, ॿई शयूं, ऐं ॿई शयूं असां ॼाणूं था गॾियल आहिनि, त जागीरदारीअ खे वधाइण ऐं मज़हबी रंग ॾियणु, इहे ॿई शयूं ऐं ॿई हिक ॿिए जूं मददगार हूंदियूं आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे इन्हनि ॿिन्ही शयुनि खे सियासत में आंदो। जनरल यहया जे वक़्त ताणी रियासत केॾी ब्रूटल सप्रेसिव हुई, पर रियासत पंहिंजे तौर ते सेकुलर हुई। त हिकु त इहो क्लियर कयूं त शुरूआत उतां थी, ऐं जागीरदारनि खे
बाक़ाइदे वधायो वियो। जेके तव्हां इहो ॾिसो जेके फैक्ट्रीज़ नेशनलाइज़ कयूं वियूं अवाम जे नाले में, उहे उन्हनि वॾेरनि पीपल्स पार्टी जा जेके वॾेरा उन्हनि जे पुटनि खे उन्हनि जा एग्ज़ीक्यूटिव करे रखियो वियो। त उहो सिलसिलो उतां खां वठी वधे थो पियो। ऐं पोइ वरी अॼु ॻाल्हि निकिती आहे त कभी जॾहिं रियासत असांजी हमदर्द असांजी दोस्त न हुजे ऐं उहा असांजे समाज खे पोइते वठी वञण वारनि या ऊंदाहीअ जी क़ुवतुनि जी मददगार हुजे त पोइ क़ौमी तहरीक जी ज़िमेवारी थी वेंदी आहे त उहा क़ौम खे सही रस्ते ते वठी हले, उनजी रहनुमाई करे। बिल्कुलु जेका ॻाल्हि साईं जेम्स जे लिखणनि में असांखे मिले थी त हुन प्रैक्टिकल पॉलिटिक्स बि कई, पर उन खां वधीक क़ौम जी सुजाॻीअ ते हुन ज़ोर ॾिनो। तव्हां सभु इहा शइ ॼाणो था, मूंखे हिन जे तफ़सील में वञण जी ज़रूरत कोन्हे। जो न सियासत बंदि थी वई त बद में सुफ़ाइसुनि जे ज़रिए बि हुन क़ौम में शऊर, सुजाॻी, अख़लाक, भाईचारो, क़ुर्बानी जा जज़्बा छा थींदा आहिनि, इन्हनि जी तबलीग कई। पर बदकिस्मतीअ सां गुज़िरियल 25-30 साल खां उहो क़ौमी तहरीक जा अक्सर हिसा जिन जी ज़िमेवारी थिए पई त क़ौम खे रोशन ख़ालीअ ॾे गॾु वठी हलिजे, उन्हनि ख़ुदि हिते जागीरदारीअ खे सिंधियत जे या कॉम्परसीअ जे नाले में हथी ॾिनी, उनखे प्रोमोट कयो वियो, उनखे ग्लैमराइज़ कयो वियो त वॾेरो जागीरदार फलाणा वॾेरा त ॾिसो। ऐं वॾेरे जो जागीरदारीअ जो सभ खां वॾो जेको मुहाफ़िज़ इदारो आहे, हिननि जा इदारा आहिनि, जीअं रियासत जा इदारा आहिनि, जागीरदारनि जो इदारो उनजो जिरगो आहे। मां चयो आहे, अॻे बि जाथे काथे चवंदो आहियां ऐं अॼु बि हिते चवां थो त जागीरदारी सिंध जे समाज लाइ हिकिड़ो नासूर आहे। उन खे सिंधियत जे नाले में जागीरदारी पंहिंजो हिकिड़ो कल्चर हूंदो आहे, उनखे सिंधी कल्चर जे नाले में ग्लैमराइज़ करणु या जस्टिफाई करणु उहा वधी वई आहे। तव्हां ॾिसो 50 साल पोइते वञी ॾिसो, उनजे भेट में अॼु हर शइ अॻिते वई आहे, पर असां समाजी तौर ते पोइते विया आहियूं। जागीरदार 60 जे 70 जे ॾहाके में अहिड़ा ई कम कंदा हुआ, पर लिकी कंदा हुआ, बैक फुट ते हूंदा हुआ ऐं कंदा हुआ त दिफ़ा चवंदा त न न असां नथा कयूं। हाणे उहे फ़ख्र अंदाज़ में चवंदा त असां कयूं था, चवनि था त इहा सिंध जी सकाफ़त आहे, सिंध जी तहज़ीब आहे। छो अॻ में उहे क़ौमी तहरीक जे प्रेशर में हूंदा हुआ। हाणे जॾहिं क़ौमी तहरीक ख़ुदि सिंधियत न शौरी या लाशौरी तौर ॼाणंदे न या न ॼाणंदे, हिन ते मां अॼु नथो ॻाल्हायां, मौज़ू न आहे, पर उन्हनि खे सोसाइटीअ में एक्सेप्टेबल बणायो। मां अॼु तव्हांखे अधी चवां थो त सिंध जो हिकिड़ो पढ़ियल गढ़ियल लीडर, उन सां जॾहिं इहा ॻाल्हि थी, मूं चयो त ही शयूं इहे छा थियूं पियूं थियनि, गैरत जे नाले में जेके इहे क़त्ल आहिनि, त हुन चयो त तूं छा चईं थो त पोइ असां भला बेग़ैरत बणिजी वञूं। यानी उन क़ौमी तहरीक जी सोच जॾहिं इहा हुजे त इन जो बुनियाद मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त अॼु जेके वाक़िया थियनि था, ॾिसो तव्हां हिते अदन ॻाल्हि कई, असां बि ॼाणूं था 2 ॾींहं 10 ॾींहं अॻु में मीरपुर में वाक़ियो थियो, उन वाक़े ते अञा असां कुझु ॻाल्हायूं पिया, मातम कयूं पिया, त वरी चांडियो छोकिरीअ जो वाक़ियो थियो। अञा उन जो वयल रत सुको ई न हूंदो क़बर में, त वरी अॼु जेको सो वाक़ियो थियो आहे। त हिते इन ते रियासत न कंदी, रियासत ते तनक़ीद करणु खपे, असां कयूं था, पर इहा तवक़ो रखूं त इहा रियासत असांजे भलाईअ वारा कम करे, न असांखे उहा कोशिशि कबी
जेके बि ज़रिया हुजनि, अदालती तरीक़ा बि कजनि, सियासी मैदान में बि रियासत ते प्रेशर विझिजे, पर असां तव्हां जेके सुञाण माण्हू आहियूं उहे असां पंहिंजे इन सोसाइटीअ जे तरफ़ां इन ते अहिड़ो इख़लाक़ी माहौल, इख़लाक़ी प्रेशर पैदा कयूं, इन्हनि वॾेरनि जागीरदारनि खे, इन्हनि जे जिरगनि खे, यानी पाकिस्तान जी रियासत खे जंहिंखे असां निदियूं था, उन जे अदालतुनि बि इन जिरगाई सिस्टम खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे, पर उहे थियनि था पिया ऐं उन में असांजा कॉम्परस दोस्त शरीक थियनि था, उन्हनि सां गॾु कुर्सियुनि ते वेहण में फ़ख्रु महसूस था कनि, त उन्हनि खे हिकिड़ी लेजिटिमेसी थी मिले। सो बसि मां इहो चवंदुसि बिल्कुलु त सही, ॾाढी कानूनी इम्पोर्टेंट ज़रिया पॉइंट। अख़्तियार ज़रूरु कजनि, उन्हनि करण सां गॾु हुननि खे इलेजिटिमाइज़ कजे सोसाइटी में। ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि, उहे इन मसइले ते तमामु चुप आहिनि। सो अदा शबीर सर, तव्हांजो छा व्यू आहे इन सॼे इशू ते? बार जेका आहे उहा पॉलिटिकल पार्टी न आहे ऐं उहा कंहिं बि जे पॉलिटिकल इश्यूज़ खे या समाजी इश्यूज़ खे जेका उहा असांखे जेको लीगल प्रैक्टिशनर्स एक्ट आहे उहो उन तरह सां असांखे इजाज़त कोन थो ॾिए पियो। बेसिक शइ इहा हुई त इहो असां इंडिविजुअली खणंदा आहियूं। सही। हाणे पाणी वारो इशू हुयो त असां बेसिकली जेके पॉलिटिकल ओरिएंटेड वकील आहियूं उहे उन्हनि इशूज़ खे जेके आहिनि से गॾिजी करे खणंदा आहियूं। ऐं हिन इशू ते ही छाकाणि त हिकिड़ो इशू न आहे, इशू तमामु घणा आहिनि ऐं उहे इशू वधी विया आहिनि। उन्हनि में बेसिकली छा आहे त असां वटि रूल ऑफ लॉ जो जेको आहे उहो बोरान थी वियो आहे ऐं 26-27 अमेंडमेंट खां पोइ इहो थियो त जेको जजिस खे सुओ मोटो जो हुयो इख्तियार, उहो सुओ मोटो हिन हुकूमत अमेंडमेंट जे ज़रिए ख़तमु करे छॾियो। अच्छा। ऐं असां वधि में वधि इहो कंदा हुआसीं त कोर्ट खे हिकदमि एप्लीकेशन ॾेई त हे इंसिडेंट, हे वाक़ियो थियो आहे, हिन जो सुओ मोटो नोटिस वरितो वञे, छाकाणि त उन में जेका पिटिशन आहे 199 खे हींअर जेको करे छॾियो अथनि उहो इन तरह सां त जेको एग्रीव्ड माण्हू आहे उहो अची पिटिशनर थिए। अॻु में इहो हूंदो त कोई बि माण्हू पिटिशनर थी सघे थो पियो जेको ॾिसे थो, सम्झे थो पियो त हे हिकिड़ो वाक़ियो जेको आहे सो इंसानियत जे ख़िलाफ़ आहे। पर हाणे जेके अमेंडमेंट्स आयूं आहिनि उन्हनि में जेका बार आहे उहा मफ़लूज थी वई आहे ऐं जीअं अदालती निज़ाम मफ़लूज थी वियो आहे तीअं ई हाणे असां वटि बेसिक छा आहे त रूल ऑफ लॉ आहे। रूल ऑफ लॉ न हुजण जे करे जेके असां वटि इंसिडेंट वधनि पिया। हाणे हे जेको ट्रेंड हलियो, कलात में हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें जर्गे फ़ैसिलो कयो, माई खे कारो करार ॾिनो ऐं भाउ खे हुकुम ॾिनो तूं वञी हुनखे मार। उन जेका असां वीडियो ठाही ऐं भेण खे बि गोलियूं हयूं। टंडे मस्ती में बिल्कुलु अहिड़ो ई आइडेंटिकल वाक़ियो थियो आहे। उते पंहिंजनि बि जेके आहिनि पंहिंजी नियाणी खे गोलियूं हयूं। उन में असुल फैक्टर इहो हुयो त हुननि जो पहिरियां फ़ैसिलो थियो त 3 एकड़ ज़मीन जो ठीकु आहे असां माइटी कंदा पिया। ख़ैरपुर में उन इलाइक़े में ज़मीन ॾाढी महांगी आहे, 70-80 लख में हिकिड़ो जरेब आहे। त उन ते हू वरी फिरी आहे त असां ज़मीन कोन ॾींदासीं। ज़मीन जो जॾहिं इंसिस्ट कयूं त अॻिलनि वरी इहो कयो त हिकिड़ो तरीक़ो पसंदि में पहिरियां कारी मारियो त पोइ सॼो ॾंड ॾियूं था पिया। हुननि उन ज़मीन जे लालच में अची ऐं अची पाणी छोकिरी खे मारियो। ऐं इहे सिंध में आम वाक़िया आहिनि, घटि त घटि हुन में जेको आहे एलिमेंट अदा शबीर, तव्हां जेको आहे वीडियो, अदा शबीर आवाज़ सही नथो अचे त तव्हां वीडियो बंदि कयो, छॾो आवाज़ खोलियो। वीडियो इंटरनेट बंदि। जो थोरो इशू आहे हुते। हा रेंज अदा घटि शबीर सिर्फ ख़बर वीडियो न आहे बंदि। अलाए कीअं बंदि हाणे सही आहे शबीर, अदा बिल्कुलु हाणे सही आहे। हा हा, त मूं इहो अर्ज़ु में कयो त जेको उन में थियो ख़ैरपुर में जेको इंसिडेंट थियो टंडो मस्ती में, उहो उन जी कापी कई वई जेका कलात में जेको वाक़ियो थियो हुयो। भेण अच्छा खे जेको आहे भाउ गोलियूं हयूं, भेण खे गोलियूं हयूं, उन जी वीडियो ठाहे हलाई वई। हिते बि जेको इहो थियो त उन्हनि छोकिरो जेको छोकिरी खे खणी वियो हुयो, उन्हनि ते जरगो करे रखियो त बाबा 3 एकड़ ज़मीन जेका आहिनि उहा इन जी एवज़ ॾियो। राइट। छोकिरे वारी धुर जेके आहिनि उहा ज़मीन ॾियण खां इनकार करे छॾियो। उन्हनि वरी इहा जेका आहे सा हिकिड़ी वहशत वारो मुतालबो कयो त पहिरियां कारी मारियो। भई खणी बि तव्हां विया आहियो त उहा कारी कीअं थी, तव्हां निकाह कयो आहे हुन सां, उहा कारी कीअं थी? त असुल जेको आहे उतां खां हलियो, हेॾा हिननि में लालच पैदा थी वई, छाकाणि त ख़ैरपुर वारे इन इलाइक़े में 70-80-90 लख में जरेब थो वञे पियो ज़मीन जो।
तमामु महांगी तरीन आहे, माना 3 एकड़ त करोड़ खां पोइ क्रॉस थी थो वञे पियो। अच्छा उन लालच में अची हिननि जेका असां इहो कदम कयो। उन खां पहिरियां हे माण्हू छा कंदा आहिनि त पुलिस हुन में मुलविस आहे, पुलिस खे तलवार ख़र्च ॾींदा आहिनि, 2 लख रुपया वञी हुनखे ॾींदा आहिनि SHO खे त भई हाणे तूं FIR नामालूम जे ख़िलाफ़ कजां। हाणे ख़बर आहे त कंहिं मारियो आहे, उनजे बावजूद बि FIR नामालूम जे ख़िलाफ़। हे त हाणे माण्हू जेके सोशल मीडिया अची वई आहे, उन ते माण्हू उथी खड़ा था थियनि पिया, जंहिंजे करे पुलिस मजबूर थी थिए। पर पोइ बि हुननि 2 कुराड़ा नामिनेट कया, जेके असुल मारण वारा हुया उहे नामिनेट न कयूं। बेसिक शइ आहे त हाणे असां वटि जेको अॻु में हूंदो होला मिटिगेटिंग सर्कमस्टांसिस, त भई मां ओचितो आयुसि ऐं ॾिठमि वो एतिराज़ जोगी हालत में हुया, भई एतिराज़ जोगी ला इहो थो चए, एतिराज़ जोगी हालत में ॾिठा त ज़ाहिर त बंदूक खणण न वेंदो, हथियार खणण न वेंदो, जेका शइ उते ईंदसि उहा हणंदो। का शइ खणण वियो माना हिन क़त्ल जो इरादो कयो, त मिटिगेटिंग सर्कमस्टेंसिस में बि उनखे ज़ाहिर सज़ा ईंदी। हाणे त कारी जेको मिटिगेटिंग सर्कमस्टेंसिस आहे उनखे बि पार्लियामेंट ख़तम करे छॾियो आहे। हाणे आहे त जंहिं कारे जो ॾिनो त उहो जेको आहे सो उन में इन्वॉल्व आहे, जंहिं कारी डिक्लेयर कई, कंहिंखे कारो डिक्लेयर कयईं, इहो सिधो सो मर्डर आहे, इन में इंटेंशन आहे ऐं इन में हुनजो जेको आहे सो पंहिंजो इरादो शामिल थी थो वञे, इरादे सां हुन क़त्ल कयो आहे। इहो मिटिगेटिंग सर्कमस्टांसिस वारो न आहे, पर उनखे वरी ज़ाहिर थी करे पुलिस इन्वेस्टिगेशन एजेंसियूं इन्वेस्टिगेशन अहिड़ी डिफेक्टिव था कनि पिया जो उन में जा उहे जवाबदार। अदा निसार खोखर ज्वाइन कयो आहे असांखे, ऐं अदा निसार जो जेको तारीफ़ आहे उहो सभिनि खे ख़बर आहे, पर अदा निसार जो इलाही कमु थियल आहे उन किलिंग जे कम सां। मूंखे तव्हां इनवाइट कयो ऐं हीउ तमामु हिकिड़ो हसास मौज़ू इन जे करे बि आहे जो जीअं हिन वक़्तु असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, ख़ुदा न ख़ास्ता का औरत क़त्ल थी रही हूंदी, उनजो लाश दरिया में वड़ी हूंदो। जीअं हाणे अॼु ख़बर आई आहे त 6 ॾींहं अॻु में जेको आहे सो बाकराणी जे भरिसां माउ धीउ ॿिन्ही खे क़त्ल करे उन्हनि जा लाश जेके ॻोल्हिया विया आहिनि। सवाल इहो आहे त असांजी सोसाइटी एॾो औरतुनि जे बारे में ख़ासि करे एॾो क्रिमिनल छो थी वई आहे। हूअं त ठीकु आहे, धाड़ा फुरियूं क्राइम जेको ॿियो आहे, पर क्राइम अगेंस्ट वुमेन उहो असांजी सोसाइटी में छो वधियो आहे? उनजे लाइ तव्हां ॾिसंदव तमामु घणा कानून आहिनि। जीअं शबीर ॻाल्हि कई त अहिड़ा कानून आहिनि जो आउं नथो सम्झां त उन मां बची करे केरु वञी सघे थो, पर जॾहिं कानून सख़्तु न आहे, कानून ते अमल दरामद सख़्तु न आहे, त तव्हां ॾिसो अॼु वाक़िया अहिड़ा थियनि था जहिड़ो टंडो मस्तीअ वारो आहे, कंहिं न कंहिं झूने खे हथ में पिस्तौल ॾेई था छॾनि त बाबा तूं मारे हलियो वञि, ऐं उहो ज़ाहिर उहो 6 महीना मस जीरो हूंदो, जेल में वेंदो त साल में मस जीरो हूंदो। ऐं उहो इन वीडियो में बि ॾिसी सघिजे थो त हुनखे उहो चए थो पाण त हीअं पिस्तल तूं जेको आहे न चेबर करे फायर कर, उहो वीचारो होल्ड बि नथो करे सघे, हुनखे खणी बि नथो सघे पिस्तल खे। हाणे सोसाइटी बेसिकली असांजी अगीरदाराना असर में एतिरो थी वई आहे जो जेको 80s वारे ॾहाके में 90 वारे ॾहाके में हिकिड़ी सियासी सुजाॻी आई ऐं जंहिंमें औरत शाना बशाना मर्द सां कुल्लो कुल्ले में मिलाए क़ौमी तारीख़ में समाजी तारीख़ुनि में गॾु हूंदी हुई। पढ़ियल लिखियल माण्हू, बाशऊर माण्हू, असांजे आम माण्हुनि जो जेको आहे उहो रोल मॉडल हूंदा हुआ। बदकिस्मती आहे त अॼु असां डिक्लाइन कयो आहे, सिंधी सोसाइटी आउं चवंदो आहियां केतिरनि ई शयुनि में डिक्लाइन कयो आहे, हेठि वई आहे। उन में हिकिड़ो रीज़न इहो बि आहे त हिन वक़्तु असांजो रोल मॉडल उहो भोतार आहे, वॾेरो आहे, जंहिंखे असांजा बदकिस्मतीअ सां जंहिंखे नेशनलिस्टनि ते मयार इन करे था ॾियूं या जेके बि असांजो विचोलो तबिको आहे त उहे पढ़िया लिखिया आहिनि, उहे त सम्झदार आहिनि, उहे मफ़ाद परस्तीअ तरफ़ कोन वेंदा। असांजी त इहा हूंदी हुई, नज़रियाती सियासत कनि था, नज़रियाती इल्मु पढ़नि था, सॼी दुनिया खां वाक़ुफ़ु आहिनि। बदकिस्मत इहो आहे त उहे पाण उन्हनि जिरगनि में, उहे पाण उन्हनि शयुनि में इन्वॉल्व थी वेही था रहनि, तंहिंजे करे कानून केतिरो बि सख़्तु थिए, कानून साज़ी तव्हां ॾिसो कल्ह ई मां ॻाल्हायां पियो टंडो मस्तीअ जे वाक़े ते कंहिं पुलिस वारे सां, त उन चयो त साईं कानून एतिरो सख़्तु आहे जो सवाल ई पैदा नथो थिए जो कोई बि औरत खे क़त्ल करे, उन औरत खे क़त्ल करे भले उनजो वारिस फरियादी न थिए, स्टेट फरियादी थींदी आहे। भले उनजो वारिस उनखे माफ़ करे छॾे, स्टेट माफ़ नथी करे सघे। पर लूपहोल्स किथे आहिनि, गैप्स किथे आहिनि? गैप्स अचनि था न जॾहिं त उन में जुडिशरी में
जीअं शबीर ॻाल्हि करे, हाणे उहो त वकील आहे, जुडिशरी ते घणो बि ॻाल्हाए सघे थो। असां वटि कानून सख़्तु आहिनि, त उनजे करे असां त आली जनाब करे उन्हनि खे चवंदासीं, पर आली जनाब जन वटि बि एतिरो अंधेर आहे जो माण्हू जेको आहे सो ॿाहिराड़ीअ जे माण्हुनि केतिरियूं उन्हनि ते ठठोलूं ठाहे छॾियूं, टोपूं ठाहे छॾियूं अहिड़ी जुडिशरीअ ते। जीअं वटाऊं बेगुनाह जेके आहिनि उहे फांसी था वञनि, ऐं जेके गुनाहगार आहिनि उहे आज़ाद थी ॿाहिरि अची था वञनि। ओवरऑल असां सिंधी सोसाइटी ॾिसूं हिन वक़्तु इल्मु, अदब, सुजागी, शऊर, तरक़ी पसंदी, इन सोच खे असांजो माण्हू जेको आम माण्हू आहे हिन वक़्तु उहो जहालत जे एतिरे तरे में आहे जो उहो चए थो त इहे शयूं फुज़ूल आहिनि। असां जी समाज असांजो बदकिस्मतीअ सां मथां क्लिफ तां जेको आहे न रिवर्स गियर में हेठि तेज़ीअ सां अची रहियो आहे, ऐं उहा एॾी रिवर्स गियर आहे जो उन जो अंत पाताल आहे, अंत ऊंदाही आहे। ऑनर किलिंग ते केतिरा किताब लिखिया विया आहिनि, केतिरियूं PhDs आहिनि। हिन वक़्तु तव्हां मूंखे, आउं त तव्हांखे जस थो ॾियां, जस तव्हांखे थो ॾियां जो तव्हां हीउ वेबिनार करायो आहे। सिंध जे केतिरनि यूनिवर्सिटियुनि में केतिरा सोशियोलॉजी डिपार्टमेंट जा PhD होल्डर्स वेठा आहिनि, उन्हनि खे छो कोन पियो थियो इहो? उन्हनि जे लाइ इहो ज़रूरी हुयो त पंहिंजे पंहिंजे यूनिवर्सिटीज़ में शागिर्दनि जे लाइ सुजाॻीअ जे लाइ, सुजाॻी त ईअं ईंदी आहे न, सही हिकिड़ो डिस्कोर्स हुजे, डिस्कस हुजे, उन में माण्हू ॻाल्हाए त ख़बर पए त यूनिवर्सिटियूं छा थियूं कनि। असांजी यूनिवर्सिटियूं तव्हां ॾिसंदव त ठीकु आहे, असांखे कोई एतिराज़ न आहे मज़हबी अॻुवाननि खे घुरायो या कंहिंखे, पर घटि में घटि जेके रियल इश्यूज़ आहिनि सिंध जा उन्हनि ते बि ॻाल्हायो करें, उन्हनि ते बि PhD होल्डर्स असांजी रहनुमाई कनि, असांजे मुआशिरे जी रहनुमाई कनि। असां छो वेठा था ॾिसूं हिन वक़्तु को पढ़ियल लिखियल माण्हू सिंध में अहिड़ो न आहे जेको रोल मॉडल हुजे? असां छो वेठा था ॾिसूं सरदारनि ॾे, जागीरदारनि ॾे, भोतारनि ॾे, ऐं पोइ अल्टीमेटली असांजो माण्हू थियण बि भोतार थो चाहे। असांजो मिडिल क्लास माण्हू, असांजो पढ़ियो लिखियो माण्हू, डॉक्टर हुजे, बाय प्रोफेशन प्रोफेसर हुजे, उहो VC थी वञे थो त तव्हां ॾिसंदो त पंहिंजी ऑफिस खे ईअं थो रन करे जीअं असांजो भोतार पंहिंजे उताक खे रन कंदो आहे। अनफॉर्चुनेटली असांजी सिंधी सोसाइटी जो डायलेमा इहो आहे त पोइ ते पई वञे। ख़दीजा? हा, मुंहिंजो सवाल इहो आहे त इहो भले शुरू थियो हुजे ज़िया जे दौर में, भुटे जे दौर में या अयूब जे दौर में, ॻाल्हि इहा आहे त 21वीं सदीअ में पहुचण खां पोइ बि औरतुनि जे मथां ज़ुल्म या क्राइम जेको आहे उन्हनि जे लाइ घटियो कोन्हे, वधियो आहे। त अॼु जे दौर में अगरि असां ॾिसूं त अहिड़ा ब्रूटल क्राइम्स अगेंस्ट वुमेन थियनि था, उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां मारियो थो वञे। इहो शायदि इन करे थो थिए जो औरत, सिंध जी औरत या जनरली पाकिस्तान जी औरत या जनरली दुनिया जी औरत प्रायोरिटी ते ई न आहे। उन जो क्राइम असांखे एतिरो हिट नथो करे जेतिरो क्राइम कंहिं ॿी शइ सां अगरि चोरी थी वञे, तव्हां इन्हनि ई ॻोठ वारनि जी अगरि मेंह खॼी वञे हा न, त इहे वधीक हाय घोड़ा कना बनस्बत इन जे जो हिकिड़ी छोकिरी मरी वई, मारियऊं बल्कि पाण। त चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे ठीकु आहे, विच अॻियां अचे थो हिनखे कंट्रोल करण जे लाइ लॉ। हाणे FIR भले माइट कटाइनि या हुकूमत जी मदद में कटिजे। ॻाल्हि इहा, अगरि माइट कटाइनि था त कुझु वक़्त खां पोइ, छो जो उहे सॼी उन्हनि जी मिली भगत आहे, उहे पैसा वठी, देयत वठी, कुझु बि करे कंपनसेट करे पंहिंजो उहो केस लोड़े था छॾनि। ऐं अगरि स्टेट जे उन में FIR कटिजे थी त उहे वरी जेके आहिनि त उहे पुलिस वारनि जी ॼण त हिकिड़ी हिकिड़ो खुली थो पवे हिकिड़ो कमाइण जो तरीक़ो, उहे ॿिन्ही धुरियुनि मां कमाइनि था। उहो हुननि खां बि पैसा वठी मैनिपुलेट कनि था केस खे, हुन खां वठी बि मैनिपुलेट कनि था, ॿिन्ही धुरियुनि खां। ऐं एंड ऑफ द डे केस वीक थो थी वञे, ऐं जेको उहो क्रिमिनल जेको उहो कल्परेट आहे उहो निकिरी थो अचे। मसइलो इहो आहे त हाणे अगरि स्टेट वञी इन हाल ते पहुती आहे त कंहिं बि औरत जे मथां क्राइम हुजे, पोइ भले उहो ऑनर किलिंग हुजे या यूनिवर्सिटी जी हरासमेंट हुजे या छोकिरियूं हरासमेंट जे करे सुसाइड कनि, एंड ऑफ द डे माना उन्हनि खे को जस्टिस कोन मिलंदो। त चवण जो मतिलबु इहो आहे त इन शइ खे, छो जो सॼो सिस्टम असांजे सिंध में आहे स्टेट विदिन स्टेट, छो जो नंढा नंढा जेके इहे एरियाज़ आहिनि न, स्पेशली इहो घोटकी, खैरपुर ऐं नवाबशाह खां अॻिते ॾिठो वञे त इते इन्हनि ज़मींदारनि पंहिंजूं स्टेट्स ठाहे छॾियूं आहिनि। इन्हनि जा जेके पुलिस जा ऑफिसर्स आहिनि उहे उन्हनि जी मर्ज़ी सां लॻनि था, उन्हनि जा कचे में उन्हनि जा धाड़ियल वेठा आहिनि,
पाण उहे असेंबलियुनि में वेठा आहिनि। त इहो सॼो हिकिड़ो सिस्टम ठाहे करे हुननि अहिड़ो सिस्टम ठाहे छॾियो आहे जो ग़रीब माण्हू इन मां निकिरी ई न सघे, या त उहो धाड़ियलनि वटि उहो सॼो सिस्टम उन्हनि जे कंट्रोल में असेंबली जे थ्रू मतिलबु उहो थिए थो पियो। तव्हां ॾिठो हूंदो असांजा केतिरा केसिस थिया, उहो जोखे वारो केस थियो या जेको शाहनवाज़ भुट्टो वारो जेको डॉक्टर वारो केस थियो, सही सिधी असांजा MP MNAs इन्वॉल्व हुया हिननि में, जिन हुननि खे बचायो क्रिमिनल्स। त इहो हिननि स्टेट विदिन स्टेट ठाही आहे जिते पुलिस बि हिननि जी पंहिंजी आहे, MP MNAs बि हिन जा पंहिंजा आहिनि, कचे में हिननि जा धाड़ियल पलियल वेठा आहिनि। त इन अहिड़े सिस्टम में हिकिड़ी औरत मतिलबु उनजी का हाणे हैसियत का वुकत लॻे थो रही न आहे, ऐं एॾा केसिस डे बाय डे थियनि था। त हाणे इनखे कंट्रोल करण जे लाइ ॻाल्हि आई नेशनलिस्ट जी, नेशनलिस्ट बि ॾिठो वञे त मां नथी ॾिसां अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि हुननि इन इशू ते निकिता हुजनि। एक्टिविस्ट जेके आहिनि, हा कुझु आहिनि एक्टिविस्ट जेके निकिरनि था उन्हनि शयुनि ते, पर इनखे कॾहिं को वॾो इशू करे न वरितो आहे। जीअं असां पाणीअ जे इशूअ ते, इहो बि हिकिड़ो अहिड़े ई क़िस्म जो इशू आहे, छो जो जेनोसाइड जेको हुजे, औरतुनि जी जेनोसाइड इज़ अ सेम लाइक तव्हांजो पाणी बंदि थी वियो हुजे, तव्हांजा जज़ीरा हलिया विया हुजनि, तव्हांजा इस इक्वली सेम इम्पॉर्टेंट मैटर, छो जो उन में तव्हांजी जेका अधु पॉपुलेशन आहे, पोइ तव्हांजी उहा यूनिवर्सिटियुनि में हुजे, तव्हांजी ज़मीन ते कमु करण वारी हुजे या उहा हाउस वाइफ हुजे, उहा इक्वल ई जेका आहे त छा चइजे हुन ते, उन ते इक्वली ज़ुल्म थिए थो। इहो न आहे त असां चऊं त ॻोठनि में थो थिए छड़ो, जेका इलिटरेट माई आहे जेका ज़मीन ते कमु थी करे, उन खे वीचारीअ खे तालीम कोन्हे, इन करे उहा वीचारी इहा विक्टम थिए थी। ईअं न आहे, असांजी यूनिवर्सिटियुनि में बि छोकिरियुनि वीचारनि खे इन हद ताईं विक्टिमाइज़ कयो थो वञे जो ख़ुदकशी करण जे लाइ तयारु थी वञे। उनखे ख़ुदकशी करणु सवली थी लॻे, उनजे लाइ उहा ज़मीन एॾी तंग थी वञे जो पंहिंजी जान ॾेई करे हुजनि। पर एतिरियूं यूनिवर्सिटी जूं ब्रिलियंट स्टूडेंट्स, डॉक्टर हुजनि, ॿियूं हुजनि, उन्हनि जे केसिस जो छा थियो, कंहिंखे सज़ा लॻी? त जॾहिं जेको असांजो पुलिस सिस्टम हुजे, अदालती सिस्टम हुजे, या वरी असांजो सोशल समाज हुजे, इन में लॻे थो त किथे बि कंहिं औरत जी उहा अहमियत न आहे जो इनखे सीरियस खणी इन मैटर खे ऐं इन जो को सोल्यूशन ॻोल्हिजे। त मां अॼु चाहींदमि रीज़न्स छा बि हुजनि, पोइ तालीम कोन्हे या असांखे जेको आहे स्टेट इन हद ताईं आणे छॾियो आहे जो हाणे इहे कम पिया थींदा, इहे ईअं ई पई मायूं मरनि थियूं रोज़, या जेको आहे त माज़ीअ में असां सां छा थियो। ॻाल्हि इहा आहे त अॼु इन शइ जो हल कढी करे कुझु न कुझु को सोल्यूशन निकिरणु खपे। आख़िर छा कजे, कीअं कजे, ऐं कीअं कजे त इहो जेके आहिनि मारामारी जेका औरतुनि जे मथां एॾो ज़ुल्म थी वियो आहे, हिकिड़े हफ़्ते में 8 न्याणियूं 8 औरतूं एॾी बेदर्दीअ सां क़तल मरी वियूं हुजनि, इहे त उहे आहिनि जेके रिपोर्ट थियूं आहिनि, अनरिपोर्टेड त अलाए केतिरियूं आहिनि। त इहो तमामु हिकिड़ी वॾी मतिलबु अलार्मिंग सिचुएशन आहे जंहिं ते को न को सोल्यूशन मिलणु खपे त थोरी तसली थिए त चलो थी सघे थो हिन ते हीअं कमु कजे त कुझु हिन में असां कंट्रीब्यूट करे सघूं हिन क्राइम खे रोकण में। बसि मां एतिरो ई चवंदसि। थैंक यू ख़दीजा। थोरो एड कयां? हा बिल्कुलु बिल्कुलु। हा अदी जीअं ॻाल्हि कई, बहितर ॻाल्हि कई। आउं थोरो रुॻो एड इहो करणु चाहींदुमि त सिंध जी शनाख़्त जेका आहे, सिंध जी सुञाणप तारीख़ी तौर ते, कल्चरली तौर ते, लिटररी तौर ते औरत ई उन खे वधीक बहितर कयो आहे, वधीक मथे आंदो। असांजी सिंध जी सुञाणप भिटाई जूं सूरमियूं आहिनि। असांजे सिंध जी सुञाणप मोहन जो दड़ो आहे जंहिंमां जेका असां संभारा मिले थी, संभारा। तंहिंजे करे ही असांखे रिवाइवल जे लाइ औरतुनि खे पंहिंजी जेका उन्हनि जी जॻह आहे सिंध जे तारीख़ में, उहे तख़्त हलाईंदड़ रहियूं आहिनि, उहे हुकुमरान रहियूं आहिनि, उहे पंहिंजे पंहिंजे फील्ड्स में कॉम्पिटेंट इनफ टू लीड सोसाइटी। उन्हनि खे उहो मक़ाम ॾियारण जे लाइ मां सम्झां थो हिकु न घण पासाई जेका आहे जदोजहद जी ज़रूरत आहे। उन में अवेयरनेस त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे। ख़ुदि असांखे हिकिड़ो पंहिंजी जेका पॉलिटिकल मूवमेंट आहे जिन में असां कुझु माण्हुनि में उमेद सम्झूं था, प्रोग्रेसिव जिन खे सम्झूं था, जिन खे नेशनल सम्झूं था, उन्हनि खे ख़ुदि पाण मां सम्झां थो कंहिं हिकिड़े तनक़ीदी नुक़्ते निगाह खां ॾिसणु घुरिजे। अॼु उन्हनि जे कंहिं बॉडी में का औरत न आहे, उन्हनि जी मर्कज़ी कैबिनेट जेका आहे, मर्कज़ी कैबिनेट में औरत न आहे। ऐं तव्हां 80s में वञो, औरतूं
इलेक्शन लड़ी ईंदियूं हुयूं त पहिरियों आउं थींदुसि, पहिरियों जनरल सेक्रेटरी आउं थींदुसि, पहिरियों जेको आहे मर्कज़ी सदर आउं थींदुसि। त तव्हां इहो त केॾो अलमियो आहे असांजी सोसाइटी। तंहिंजे करे आउं इहो ई चवंदुसि त असांखे सिंधी सोसाइटी जेका आहे, जीअं मूं अर्ज़ु कयो न, त असांजे मथां धारियनि में आबादियुनि जी यलगार रही आहे। पश्तून आबादी असां वटि एतिरी वधी वई आहे जो उन सां मिली जुली असांजो सिंधी नौजवान बि सम्झे थो त औरत मारणु वाक़ई जाइज़ आहे ऐं इहो ऐन इस्लामी आहे, ऐन मज़हबी आहे। ॿियो माण्हू चए थो त साईं इहो त ज़रूरी आहे, इहो त गैरत जो मसइलो आहे। कानून जी, इंसाफ़ जी, औरत जी अहमियत ई न रही आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे बैक टू रूट्स वञिणो आहे त असां सिंधी छा हुआसीं ऐं छा हींअर छा आहियूं ऐं असांखे थियणो कहिड़ो घुरिजे, इहो ज़रूरु हुजणु घुरिजे। ऐं घणा जी हाणे हिते जेके ॻाल्हियूं थियूं सभु ॿुधियूं, फोर्स कन्वर्जन जे हवाले सां बि थियूं, या ही जेके हिन हफ़्ते में 8-10 क़तल थिया आहिनि, इहा हिकिड़ी चेन आहे। फोर्स कन्वर्जन जो जेको स्टार्टिंग हाईलाइट जेको केस थियो हुयो उहो रिंकल कुमारी जो थियो हुयो। उन खां पोइ कंटिन्यूअसली मुस्तकिल थींदो थो अचे। उन जा बि काफ़ी सारा रीज़न्स आहिनि, पर जेके ही क़तल थियनि था, इन्हनि ॿिन्ही खे जेकॾहिं असां ॻंढियूं था त इन जे पोयां मज़हबी प्लस में जागीरदाराणी ऐं क़बाइली निज़ाम खां वधीक हिते ॻाल्हि थी जागीरदाराणी निज़ाम जी ॻाल्हि थी, क़बाइली निज़ाम जी ॻाल्हि थी, पर इन खां वधीक इन जे पोयां कारण जेको आहे उहो जागीरदाराणे सोच ऐं क़बाइली सोच जो आहे। छाकाणि त जेसीं ताईं इहा सोच असां मां न वेंदी, भले असां जागीरदार हुजूं न हुजूं, भले असां क़बाइली हुजूं न हुजूं, पर असांजी मां जेकॾहिं उहा सोच न माइनस थींदी तेसीं ताईं इहे केसिस थींदा रहंदा। ॿी ॻाल्हि, असां अॼु ख़ालदा चांडियो जे हवाले सां ही मेड़ाको रखियो आहे, मुख़्तलिफ़ एहतजाज थियनि था। इन खां अॻु में लगारी छोकिरी जो इलाही पिया कयूं त अॼु ख़बर पई त लाड़काणे में बाकराणी में 2 क़तल ॿिया थी विया आहिनि। त इंडिविजुअली केसिस ते त असां ॻाल्हायूं था, पर इज्तिमाही तौर ते जेका औरतुनि जी किलिंग थी रही आहे डिफरेंट वेज़ में, उन जे हवाले सां त इज्तिमाही तौर ते असांखे छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे, ऐं कहिड़ो लाइ अमल इख़्तियार करणु घुरिजे जो असां उन जे ख़िलाफ़ उथी सघूं ऐं पाण में ॻाल्हाए सघूं। लाज़मी न आहे त असां चऊं था त अक्सर अचे थो सोशल मीडिया ते बि त कारी करे मारियूं। कारी लफ़्ज़ असां इस्तेमालु छो था कयूं? पहिरियों सवाल त इहो आहे त असां उहो लफ़्ज़ छो था इस्तेमालु कयूं, जॾहिं त असां ॼाणियूं था त ईअं न आहे। कॾहिं पाणी जो मामिलो आहे, कॾहिं पैसे जो मामिलो आहे, कॾहिं जाइदाद जो मामिलो आहे। उन जे करे हिकु औरत खां ज़िंदगी खसी थी वञे त असां पहिरियों इहो लफ़्ज़ इस्तेमालु करणु ख़तमु कयूं। असांखे इन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे। ॿियो, एॾे जेके कमु कनि थियूं उन्हनि में 2 वॾा नाला ईंदा आहिनि। हिकु अधी शानुल खोसो जो ईंदो आहे, ॿियो अधी आयशा धारेजो जो ईंदो आहे, जेके बोल्डली इन ते कमु कनि थियूं, इन्हनि एरियाज़ में कनि थियूं। त उन्हनि खे बि जस ॾियणु घुरिजे ऐं उन्हनि जा हथ मज़बूत करणु घुरिजनि। बल्कि जेके तव्हां हिते ॿाहिरि वेठा आहियो या हिते सिंध में जेके औरत तंज़ीमूं कमु कनि थियूं पयूं, उन्हनि खे बि गॾिजी इहे को अहिड़ो लाहे अमल जोड़णु घुरिजे जंहिं ते गॾिजी कमु करणु घुरिजे ऐं वसी पैमाने ते कमु करणु घुरिजे। बाक़ी क़ौम परस्त तंज़ीमुनि जे हवाले सां ॻाल्हाइजे त क़ौम परस्त तंज़ीमूं जेके आहिनि उहे इन माय पॉइंट ऑफ व्यू पाण अंदर में हिकु जागीरदाराना सोच रखनि थियूं औरतुनि जे हवाले सां। छाकाणि त ॾिसो त जेके बि थींदा आहिनि, मिसाल तौर ते साइमा जरवार केस थियो हुयो, लाड़काणे में नंढड़ी छोकिरी रेप थी हुई 8-10 सालनि जी ऐं क़तल कई वई हुई। मेड़मिंत काफ़िलो वियो, मालिकनि खे ज़ोरीअ पैसा ॾिना विया। मेड़मिंत काफ़िलो छा आहे? अमूमन इहो रिवाज जेको विधो वियो आहे उहो क़ौम परस्त तंज़ीमुनि जी तरफ़ां विधो वियो आहे। मेड़मिंत काफ़िलो इन्हनि खे ख़तमु करणु घुरिजे, इन्हनि शयुनि खे कंडेम करणु घुरिजे ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि में औरतुनि खे अॻिते अचणु घुरिजे, पाण औरतुनि खे बि। छाकाणि त असां वटि क़ौम परस्त तंज़ीमुनि में औरतूं तमामु घटि आहिनि। उन जो बि हिकिड़ो सबबु इहो आहे त जेके असांजा क़ौम परस्त भाइर आहिनि उहे पंहिंजे घर खां शुरूआत कनि। असां ॾिसूं त कहिड़ा क़ौम परस्त अॻुवान आहिनि जंहिंजे घरनि जूं औरतूं मैदान अमल में आहिनि। शायदि जवाबु न में मिलंदो।
त इतां असांखे शुरूआत करणु घुरिजे ऐं जेके असां एक्टिविस्ट औरतूं आहियूं आंगननि ते ॻण जेतिरियूं सिंध में सिंध खां ॿाहिरि त इन्हनि खे बि गॾिजी हिकिड़ो लाहे अमल जोड़णु घुरिजे. थैंक यू. ज़बरदस्त. Thank you, Salma. That's good. मूंखे अदा नवाज़ शाह जन जॉइन कयो आहे पर हिकिड़ो अहम तव्हां अॼु ही प्रोग्राम रखियो आहे तव्हांखे जसु हुजे. बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असीं ज़रई समाज में रहूं था. ज़रई समाज में घणे भाङे असांजी जेका औरत आहे उहा एतिरी मैच्योर स्टेज ते मौजूदु कोन्हे जेका सियासी जमायतुनि में पाण मुरादो अचे ऐं अची करे उन्हनि खे जॉइन करे उते पंहिंजो पार्टिसिपेट करे या क़ौम परस्तनि में या क़ौमी नज़रियाती पार्टियुनि में वधी चढ़ी हिसो वठे. हिकु त इहो मामिलो आहे जनरली जेको आहे असांजे इल्म ॾाप अकुल ऐं शऊर सां लॻापियल आहे घणे भाङे. ऐं ॿियो इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते बिल्कुलु ठीकु आहे त औरत पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झे थी. असांजो जेको मेल डोमिनेट सिस्टम आहे मेल डोमिनेट सिस्टम जे करे आऊं इन ॻाल्हि सां एग्री आहियां त औरत पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झे थी. उहा सम्झे थी त जेके रवैया जागीदाराना समाज जा आहिनि वॾेरके समाज जा आहिनि ऐं आम कॉमन जेके मर्दनि जा रवैया आहिनि शायदि हुनखे भउ आहे त उहे साॻिया रवैया जेको आहे हुनखे फेस करणा पवंदा सियासत में, ख़ासि करे क़ौमी सियासत में. इन जे करे हिकिड़े तरफ़ां असांजी औरत जेका आहे न्याणी जेका आहे सिंधी न्याणी जेका आहे उहा सियासत में दिलचस्पी कोन थी वठे ऐं उहा फेमिनिज़म जे नाले ते त ग्रुप ऐं तंज़ीमूं ठाहे थी. उहा महदूद पंहिंजे सर्कल में एनजीओज़ वग़ैरह में कमु करे थी पर उहा सियासी पार्टियुनि में अचे सियासी लिटरेचर पढ़े ऐं क़ौमी नज़रियाती शयुनि खे सम्झे ऐं फ़िक्री लिहाज़ खां उहा अॻिते अचे त उनजो असां वटि वाक़ई फ़ुक़दान आहे. पर उनजे हूंदे बि पाण मिसाल ॾेई सघूं था नज़रियाती ऐं सियासी इख़्तिलाफ़ जे बावजूदि बि इहा ॻाल्हि मञणी पवंदी त अवामी तहरीक जो या रसूल बख्श पली जे साहब जो जेको सियासी ओपिनियन आहे या जेको सियासी हुनजो जी लाइन आहे त उन ते तमामु घणी औरतुनि जी शिरकत आहे. अॼु बि औरतूं तमामु घणियूं उन्हनि सां कमु कनि थियूं ऐं साॻे वक़्त ते माज़ी में जीअं सिंध जे अंदरि नारी तहरीक रही आहे. नारी तहरीक जो कंहिं ज़माने में ॾाढो फ़ाल किरदारु रहियो आहे. तव्हांजे नज़र में हूंदियूं काफ़ी सारियूं अहिड़ियूं नियाणियूं जेके तमामु घणो कमु कंदियूं हुयूं. हाणे हिन वक़्तु हिकिड़ो त अलमियो इहो आहे त असां हिते ख़ुदि सलाहूं ॾींदड़ पाण जेको आहे उहे क़ौमी तहरीक खे ऐं क़ौम परस्त तहरीक खे टोड़े चुका आहिनि. रुॻो इहो सुवालु हिकिड़े मूंसां ऐं मुंहिंजी पार्टी सां लॻापियल कोन्हे. मूंखां तमामु घणा सीनियर दोस्त हिते ॻाल्हाए विया आहिनि. सीनियर दोस्तनि पंहिंजो मौक़फ़ रखियो आहे. असां पाण इन वधी जेका मर्दनि खां वधीक आबादी आहे बक़ौल तव्हांजे लफ़्ज़नि में उन आबादीअ खे पंहिंजे तरफ़ छिके अचण जे लाइ पोइ वाज़े रोड में का वाज़े हिकमत अमली का लाइन जोड़े न सघिया आहियूं. असां इनफरादी तरह सां मिसाल तौर ते हाणे आऊं तव्हांखे पंहिंजी पार्टी जो मिसाल ॾियां असांजे चेयरमैन रियाज़ अली चांडू साहब जी जेका फैमिली आहे हुनजी पंहिंजी हुनजी वाइफ हुनजी भेनरूं हुनजो घर जा भाती उहे समूरनि असांजे सियासी प्रोग्रामनि में जलसनि जुलूसनि में हूंदा आहिनि. मुंहिंजी फैमिली असांजे काफ़ी अॻवाननि जूं फैमिलियूं हुन में जीअं कंहिं दोस्त पहिरीं गुफ़्तगू जे दौरान चयो या अधी शायदि चयो त क़ौम परस्त घर खां शुरूआत कनि. ईअं बि थियो आहे त किन किन ऐं सॼी क़ौमी तहरीक जो सभिनी क़ौम परस्तनि जो जवाबु कोन थो ॾियां पर ज़ाहिर आहे ऐं पंहिंजी पार्टी जो जवाबु थो ॾियां. असांजी पार्टी हिन ॾिस में कोशिशि वरिती आहे त असां वटि नियाणियूं अचनि ऐं कंहिं हद ताईं असां हुन में एतिरो कामयाबु थिया आहियूं जो कुझु नियाणियुनि असांखे वेझे माज़ीअ में जॉइन कयो आहे. उहे कमु कनि थियूं. असांजी पंहिंजूं नियाणियूं बि हुन में हिसो वठनि थियूं. पर मजमूई तौर ते समाज जी बीहक अहिड़ी आहे सोसाइटी जा रवैया अहिड़ा आहिनि. हिकिड़े पासे सोसाइटी जा रवैया आहिनि ॿिए पासे असांजी सिंधी औरत जेका आहे उहा उन रवैयनि खे फेस नथी करे. जीअं जो मां ताज़ो मिसाल हाणे तव्हां मीरपुर ख़ासि वारो वाक़ियो ॾिठो त हिकिड़ी अधी जेका आहे उहा दिलि बर्दाश्त थी मेल डोमिनेट सोसाइटी जे हिननि बदकिरदार माण्हू जेके इहे तइलीमी इदारनि में वेठा आहिनि उन्हनि खे फेस करण जे बजाए मिसाल हुन कॾहिं बि हिन मामले ते को ओपिनियन खुले मंज़र ते कोन आंदो. तव्हांखे मूंखे समाज जे चइनि सुञाण धुरीन खे त इहा ख़बर ई कोन हुई त उहा अधी जेका आहे उहा मीरपुर ख़ासि जे कंहिं कॉलेज में या कंहिं इदारे में एतिरो ज़हनी स्ट्रेस भोॻे पई ऐं हुन जॾहिं इंतिहाई क़दम खयो त पोइ असांखे ख़बर पई त हुन सां हिन क़िस्म जो जेको आहे सो सीन थी गुज़रियो आहे. त आउं सम्झां थो
त ॿिन्हिनि तरफ़नि ज़िमेदारी आहे। ज़िमेदारी क़ौम परस्तनि जी जीअं सिंध महाज समेत असांजी बि ज़िमेदारी आहे त असां नियाणियुनि खे उहो माहौल ॾियूं, उहो तालीमी ऐं नज़रियाती लिटरेचर पढ़ायूं, लेक्चर करायूं, नियाणियुनि में वञी कमु कयूं, पंहिंजे भेणुनि माण्हुनि खे हायर कयूं त उहे वञी करे हुते पंहिंजे औरतुनि में पंहिंजे भेनरुनि में कमु कनि, उन्हनि खे कन्विंस कनि त बाबा तव्हां अचो, हीअ तहरीक तव्हांजे लाइ आहे, न रुगो तव्हांजे क़ौमी वजूद लाइ, इनफरादी तरह बि तव्हांखे तहफ़ुज़ ॾींदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका हिते जेका थी त अदी शायदि चयो त क़ौम परस्त कंहिं लाड़काणे जे नियाणीअ जे लाइ मेड़ मंत काफ़िलो खणी विया। इन ॻाल्हि खे मां मुकमल तौर ते इनकारी आहियां इन ॻाल्हि जो। कंहिं बि क़ौम परस्त जमायत कंहिं बि नियाणीअ जे मामले ते कंहिंखे मिसाल तौर ते कारोकारी में मारियो वियो आहे या कंहिं ॿिए इंसिडेंट जो शिकार थी आहे त का बि क़ौम परस्त जमायत नियाणीअ जे मामले में मेड़ मंत काफ़िलो वठी कोन वई आहे। के माण्हू विया हूंदा पर का क़ौम परस्त जमायत न वई आहे। हा, इहो ज़रूरु आहे त सिंध में जॾहिं अदालती निज़ाम निहायती कमज़ोर तरीन पोज़ीशन में बीठो आहे, जॾहिं सिंधी समाज में मौजूदा रियासती ढांचे मां इंसाफ़ जी उमेद ख़तम थी वई आहे, माण्हू ॾिसनि था त अदालतुनि में क़त्ल जा केस 16 साल 20 साल हलनि था। हिकिड़े क़त्ल जो केस जेको आहे उहो 20 साल के हले पियो, 15 साल हले पियो, पर हुनजो फ़ैसिलो नथो अचे, केस अल्तवा में पिया आहिनि। त पोइ हिकिड़ी पुराणी सिंधी समाज जी या हिकिड़ी राजनीति जी रस्म बि रही आहे, जेके हाणे त खणी जरगो था चवनि या कानून खां मथां था चवनि या ठीकु आहे उनजा जेके दलील दलाइल आहिनि, पर माज़ीअ में ईअं ज़रूरु थियो आहे, उनखे जस्टिफाई कोन थो कयां। पर आउं चवंदो त इहा रीत रस्म इन करे पैदा थी आहे त जॾहिं इंसाफ़ कोन्हे, जॾहिं अदालती निज़ाम निहायती कमज़ोर आहे, जॾहिं ॾाढे गाबे वारो तसवर आहे, जॾहिं हीणो जेको माण्हू आहे, कमज़ोर जेको माण्हू आहे, उनजी बि वाह कोन्हे, त पोइ उहो ख़ुदि माण्हू ऐं बिरादरियूं जेको आहे अप्रोच कनि थियूं। ऐं इहो बर्ज़ करे छॾियां त रुगो क़ौम परस्त मेड़ मंत काफ़िला वठी कोन था वञनि, पर मुतासिर धुरियूं, मुतासिर बिरादरियूं उहे ख़ुदि बि ख़ुदि जेको आहे उहे राब्ता करे उहे पाण कन्विंस कनि थियूं, राब्ता कनि थियूं, चवनि थियूं त असांजा मसइला ख़तमु करायो, छो जो बिरादरीनि में 5-5, 8-8, 10 खून थी विया आहिनि, असांजा रोड बंद आहिनि, रस्ता बंद आहिनि, असांजी ज़राअत ख़तमु थी वई आहे, ॿार स्कूल कोन था वञी सघनि, नियाणियूं या ॿार पढ़ी कोन था सघनि, असीं ॻोठनि ताईं महदूद थी विया आहियूं या काफ़ी हद ताईं जलावतन थी पंहिंजे ॻोठनि मां हलिया विया आहियूं। त जेका उते सफोकेशन आहे, जेको उते माहौल आहे ऐं जेका उते समाजी ज़िंदगी या माण्हुनि जी आम ज़िंदगी डिस्टर्ब थिए थी, त उहे ख़ुदि माण्हू बि अप्रोच कनि था, उहे माण्हू अदालतुनि मां मायूस थियनि था, उहे अदालत जे जस्टिस सिस्टम खां मुकमल तौर ते जॾहिं ख़फ़ा थियनि था, तॾहिं उहे ख़ुदि जेको आहे सो माण्हू ॻोल्हिनि था त बाबा को चङो माण्हू आहे, को क़ौम परस्त अॻवान आहे या को इज़तदार शहरी आहे, को मौज़ूज़ माण्हू आहे, त पोइ उन ताईं अप्रोच कनि था, चवनि था त फ़ैसिलो। पोइ घणा माण्हू पंहिंजा फ़ैसिला रखाईंदा पाण, उन में वरी राब्ता करे चवनि था क़ौम परस्त अॻवाननि खे त बाबा तव्हां असांजी तरफ़ां अमीन थी वियो ऐं शरीक थियो, यकीननि पोइ क़ौम परस्त अॻवान बि उन में शरीक थियनि था त बाबा ठीकु आहे, भला अदालती निज़ाम जे ज़रिए के मुस्बत फ़ैसिला नथा अचनि या बिरादरियूं सफ़र पियूं कनि त भला इहा हाण रत जी रांदि बंदि थिए। 20 खून थी चुका आहिनि, 15 खून थी चुका आहिनि, कोर्टनि जे तरफ़ां को बि जेको आहे लाइबल नथो अचे साम्हूं, त मजबूरी में जेको आहे सो इन क़िस्म जो अमल थिए थो। त आऊं तव्हांजे पहिरीं सवाल जी तरफ़ मोटां थो त असांजी भेनरुनि खे बि इहा मुदबाना गुज़ारिश आहे, तव्हांजे हिन गुफ़्तगू जे ज़रिए आऊं इहा हिकिड़ी गुज़ारिश बि रखंदुसि त असांजूं भेणूं अचनि, एतमाद कनि, हिन तहरीक खे ज्वाइन कनि, जंहिंखे बहितर सम्झनि उनखे ज्वाइन कनि। ऐं सम्झां थो त सॼो मर्द मुआशिरो एतिरो ग़लीज़ कोन्हे, सभु मर्द हवस जा पुजारी या नफ़्सियाती तरह इन एतिरे बुरान में वरतल आहिनि। क़ौम परस्त अॻवान, क़ौमी पार्टियूं, सियासी जमायतूं, उन में तमामु घणा माण्हू बाख़लाक, बाक़िरदार, बाज़मीर वेठा आहिनि। उहे पंहिंजे नियाणियुनि खे सेफ्टी ॾींदा, नियाणियुनि जी जो बिल्कुलु उन्हनि खे तहफ़ुज़ ॾींदा। ऐं दावा सां चवां थो जेके भेनरूं जंहिं अदी ते गुफ़्तगू पई कई, उन अदी समेत असांजूं पढ़ी लिखियूं औरतूं, जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त ॿहिराड़ियुनि में वीचारियूं हार पो कंदड़, छेणा थपींदड़, मानियूं पचाईंदड़, ॿारनि जी पालना कंदड़ औरतूं त वीचारियूं सियासत खां परे बीठियूं, उन्हनि खे रुगो बेनज़ीर इनकम सपोर्ट जी ख़बर आहे, उन्हनि खे इहा ख़बर आहे त असांखे इलेक्शन जे ॾींहुं वञी वोट ॾियणो आहे, बाक़ी उन्हनि खे सियासी धारा जी ख़बर कोन्हे का। पर जेके औरतूं औरत जे हक़नि जे मुतलिक़ सुजाॻ आहिनि, उन्हनि खे ज़हन में रखणु खपे त जेसीं मजमूई तरह ही रियासत, ही निज़ाम तब्दील न थींदो, जेसिताणी
मर्द ऐं औरत जे ॿिन्हिनि जे गॾिजी जदोजहद करण खां सवाइ ही स्ट्रगल मज़बूत कोन थींदी, तेसीं असांखे मुकमल तौर ते करे पंहिंजा हक़ मिली न सघंदा। इन जे करे असांखे ॿिन्हिनि खे, औरत ऐं मर्द वारे इन ॿिन्हिनि हवालनि सां असांखे गॾिजी कमु करणो पवंदो। न्याणियुनि खे बि इहो मैसेज ॾियणो पवंदो त तव्हांखे इन तहरीक खे ऑन करणो पवंदो ऐं साॻिए वक़्त ते इहा ज़िमेदारी मां सम्झां थो त असां सभिनी जी जुड़े थी त असां औरतुनि में घुर्बल कमु वाकई न करे सघिया आहियूं। असांखे कम जो दाइरो वधाइणो पवंदो, ख़ासि करे क़ौम परस्त या खाबी दौर जूं जेके बि सियासी जमायतूं आहिनि उन्हनि खे इहो कमु करणो पवंदो। बिल्कुलु अदा, त इहा ई ॻाल्हि मां चवण पई चाहियां अदा नवाज़, त इहो हाणे टाइम अची वियो आहे त असांखे इन शइ ते फोकस करणो पवंदो, छो जो जेके मायूं जेकी घटि पढ़ियल आहिनि या एक्टिव न आहिनि या हाराणो कमु कनि थियूं, पर उन्हनि में बि त इहो असांजो फर्ज़ु आहे न त वञी करे इहो मैसेज कम्युनिकेट कयूं त बाबा उन्हनि जी ज़िंदगी महफ़ूज़ आहे, उन्हनि जा हक़ बाजब आहिनि। इहो बि असांजी ड्यूटी आहे, असां क़ौम परस्तनि जी ड्यूटी आहे। मुंहिंजा सियासी या नज़रियाती इख़्तिलाफ़नि जे बावजूदि आऊं चवां थो त पलीजे साहिब जे तहरीक में जेके मायूं आहिनि, सिंधियाणी तहरीक में, उहे बागड़ियाणियूं, भीलनि जूं मायूं, हेठिए क्लास जेके आम तौर हेठिए क्लास कयो थो वञे, असां कोन था चऊं, पर सोसाइटी में जेको मुरवज आहे त उहे बिल्कुलु ग़रीब ऐं हेठिए तबिके जूं औरतूं उन तहरीक जो हिसो आहिनि। इहो असांजे लाइ मिसाल आहे, बिल्कुलु असांजे लाइ मिसाल आहे। असांखे इहो मिसाल पंहिंजे तहरीक में इहा ई मां चवां पई त असां बि इतफ़ाक़ थो कयां त इहा असांजी कमज़ोर पॉइंट आहे त असां औरतुनि में वञी करे हेठि सतह ते वञी करे कमु न कयो आहे जेतिरो घुर्बल कमु करणु खपे। माज़ी में GS नारी तहरीक हुई, उन जा यूनिट हुआ यूनिवर्सिटियुनि खां वठी करे हेठि सतह ताईं, उहा तमामु घणी जेका आहे स्ट्रांग हुई, उन कमु कयो। उन में काफ़ी सारियूं छोकिरियूं जेके अॼु अदब तालीम मुख़्तलिफ़ शोबनि में उहे कमु कनि पियूं, हिन वक़्तु उन्हनि नामाचारी हासिल कई आहे। खोड़ सारियूं असांजूं न्याणियूं आहिनि त माज़ीअ में कमु थियो, पर पोइ उहो सिलसिलो हिकु त क़ौमी तहरीक धड़ाबंदियुनि जो शिकार थी वई, टुटी वई, विकिरी वई, त उहा पंहिंजे जेको आहे रूट्स में सही नमूने सां उनखे जेको आहे सो उहा शइ पुॼाए कोन सघी, माण्हुनि ताईं वञी न सघी। हिन वक़्तु ज़रूरत आहे, तव्हां सां बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां त जेसीं औरत क़ौमी तहरीक में न ईंदी, असां सां कुलो कुल्हे में मिलाए ऐं असां हुनखे एक्सेस न ॾींदासीं, असां हुनखे पाण सां बीहारे पंहिंजी जदोजहद जो हिसो न बणाईंदासीं, तेसिताईं असां न क़ौमी आज़ादी, न इनकलाब, न ॿी का तब्दीली आणे सघंदासीं। छो त अक्सरियत में असांजी औरत आहे जेका अॼु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते पई तज़लील जो शिकार पई थिए, उहा वॾनि नादरा सेंटरनि जे आॾो बीठी आहे, उन में कमु करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु हा बिल्कुलु आदि रही प्लीज़ मां त पोइ असां कंक्लूड कयूं। तव्हांखे कुझु कंट्रीब्यूट करणो आहे या? सलाम सॼी संगत खे। बहितरीन सेशन हुयो, मां सॼो ॿुधो ऐं नंढड़ी सी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अचे पई। मूंखे लॻे थो त जॾहिं खां इहा जेका आहे मज़हबी जेको धुरियूं आहिनि उन्हनि पंहिंजो कमु जेको आहे उनजो रुख बदिली छॾियो आहे। जीअं तव्हां चओ त जॾहिं खां मज़हबी दहशतगर्दी वधी वई आहे सिंध में, तॾहिं खां अहिड़ा वाक़ियात जेके आहिनि उहा वधीक थियण शुरू थी विया आहिनि। त मूंखे लॻे थो त इहा बि हिकिड़ी असांजे सेक्युलर समाज जेको सिंध जी मज़बूत बुनियाद आहे उन जे अंदरि अहिड़ा रसूमात जेके अहिड़ियूं आहिनि उहे असांजो हिसो न हुयूं, जेको ज़ोरी असांजी सकाफ़त में विझण जी कोशिशूं जेका आहिनि असांजी जेका आहिनि उहा तकलीफ़नि में वाध करण लाइ या असांखे मुश्किलनि जी तरफ़ अॻियां रखण लाइ कि हीअ समाज जेका आहे हिन जी मज़बूती जेका आहे उहो इन में ई आहे, सेक्युलरिज़म में ई हुई। उन में औरत जो तमामु घणो मुक़ाम हुयो, जिते शाइरियूं थियूं आहिनि, जिते शाइरनि पंहिंजा कलाम लिखिया आहिनि ऐं जीअं औरतुनि पंहिंजो हिसो इन में विधो आहे। मूंखे लॻे थो त इन मज़बूत बुनियाद खे लुॾाइण लाइ जेका असांजी मुख़ालिफ़ धुरियूं न इन ते बाक़ाइदे कमु करे रहियूं आहिनि। त मूंखे लॻे थो त इहे मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई हुई। बाक़ी जेका आहे औरत जो बि बिल्कुलु इन में आहे कि औरत खे पंहिंजे पाण जेसि ताईं पंहिंजी अहमियत खे न सम्झंदी या पंहिंजी उनखे अहम किरदार खे क़बूल न कंदी, इहा न सोचींदी त उनखे पंहिंजे क़ौमी कम में बि पंहिंजे थोरो घणो हिसो विझणो पवंदो ऐं पंहिंजी
पंहिंजे जेका आहे उनजी अज़मत उनखे सम्झे ऐं पाण बि असांखे कमु करणो पवंदो। असांखे मर्दनि जे हिन समाज में मर्द जी तरफ़ खां उहो पीउ जे रूप में हुजे, भाउ हुजे, मुड़ुसु हुजे, पुटु हुजे, उन जी तरफ़ ॾिसणो न पए। असांखे पाण खे ख़बर हुजे की असां केतिरा मज़बूत आहियूं ऐं हिकिड़ी औरत जेका आहे उहा छा करे सघे थी। इन लाइ मां हिकिड़ी नंढी नज़म लिखी हुई सिंध जी हर उन औरत जे नाले जंहिं पंहिंजी इन दुख खे ऐं तकलीफ़ खे पंहिंजी आदत करे उनखे दुख ऐं तकलीफ़ जे अंदरि ई पंहिंजे आराम जी सूरत कढे छॾी आहे। असांखे हे तकलीफ़ हरगिज़ बर्दाश्त नाहे करणी ऐं उनखे दूर करण लाइ पंहिंजे पाण खे मथे आणणो पवंदो। उन लाइ हिकिड़ो नंढो सो कलाम आहे जेको मां हर बिल्कुलु औरत जे नाले करणु चाहियां थी। मां छो न पाण ते माण कयां, मां छो न पाण ते माण कयां। मां हिकिड़ी औरत आहियां पर औरत थियनि त ताक़त आ। अधु समाज जो बार खणा थी, नाज़ुक थी या ज़ार खणा थी, पोइ छो न पाण ते माण कयां। मां हुस्न बि आहियां, मां इश्क बि आहियां, मां मज़बूत किलो आहियां ममता जो। मां त मूंखे वरी कमज़ोर चवीं तूं, मां दुनिया ठाहिण आई आहियां। रब मूंखे तख़लीक जी ताक़त बख़्शी, मूंखे सब्र ॾिनो, मूंखे वफ़ा ॾिनी, पोइ छो न पाण ते माण कयां। तूं हर रिश्ते में आज़माए ॾिस, मां अमर थी तुंहिंजी तख़लीक कयां। मां धीउ आहियां त रहमत आ, मां धीउ आहियां त रहमत आ। मां भेण थियां त एहसास जी मूरत आ, मुंहिंजो ज़ाल हुजनि तुंहिंजो सहारो आ। मूंखे रिश्ता निभाइण ईंदा आहिनि, मूंखे कदम वधाइण ईंदा आहिनि, पोइ छो न पाण ते माण कयां। ही धरती मूं लाइ सोढ़ी आ, मां त मूंखे कमज़ोर चवीं तूं। मूंखे कमज़ोर चवीं, मूंखे मारनि था, कॾहिं कारी करे मूंखे मारनि था, पर मुंहिंजी अज़मत घटि न थियणी आ। जे बेडोही मां मारी वेंदमि त मंदिर में मां पूजी बि वेंदमि। जे बेडोही मां मारी वेंदमि त मंदिर में मां पूजी बि वेंदमि। मूंखे मूर न करणो मरणो आ, धरती ते हर कमु करणो आ। मां हर रूप में इज़त माणी आ, मां बि हिकु इंसानी आहियां, मां बि आज़ादी माणी आ। कंहिंजी बि मोहताज न थींदमि, इज़त वठी इज़त ॾींदमि। सख़्ती सहण त सबर जी ॻाल्हि आ, औरत थियण त फ़ख्र जी ॻाल्हि आ, पोइ छो न पाण ते माण कयां। मां छो न पाण ते माण कयां। ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू रूही, दैट्स सो ब्यूटिफुल। वेबिनार जी पुॼाणी ते पहुता आहियूं, तॾहिं असांखे उहो विसारण न घुरिजे त सिंधी औरतुनि ख़िलाफ़ थींदड़ ज़ुल्म, ग़ैरत जे नाले ते क़त्ल, बेगुनाह नियाणी जी ज़िंदगी सां खेॾणु रुगो फर्दी ॾोह न आहे। ही असांजे समाज, असांजी क़दरुनि ऐं असांजी क़ौमी सुञाणप ते सिधो हमिलो आहे। जेकॾहिं असां पाण खे सिंधी क़ौम परस्त सॾियूं था त पोइ असांजी जदोजहद सिर्फ़ु धरती, वसीलनि या सियासी हक़नि ताईं महदूद न हुजणु खपे। असांजी असुल आज़ादी तॾहिं मुकमल थींदी जॾहिं असांजी न्याणियूं खे जीअण जो हक़, इज़त सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ऐं पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला करण जो हक़ मिलंदो। असांखे सम्झणो पवंदो त जंग असांजी तॾहिं ई खटंदासीं, असीं पंहिंजी जंग आज़ादी जी, जॾहिं असां पंहिंजे माण्हुनि में शऊर पैदा कंदासीं। ज़िंदगी जे क़दर जो, इंसानियत जो, आज़ादी जो ऐं औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि जो जेकॾहिं असां पंहिंजे घरनि अंदरि इंसाफ़, मोहबत ऐं तहफ़ुज़ क़ाइमु नथा करे सघूं त पोइ क़ौमी आज़ादी जा नारा रुगो लफ़्ज़ बणिजी था रहनि असां लाइ। अॼु मां सभिनी सिंधी क़ौमी कारकुननि खे, शागिर्दनि खे ऐं समाजी अॻुवाननि खे अपील कयां थी त ही माण्हुनि में वञनि, ॻोठ ॻोठ में, शहर शहर में शऊर पैदा कनि, गैरत जे नाले ते क़त्ल खे रद्द कनि, ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथाणनि ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो समाज जोड़नि जिते हर औरत महफ़ूज़ हुजे ऐं उन जा फ़ैसिला मञिया वञनि। असांजी आज़ादी जी जदोजहद जो असुल मक़सदु इंसानियत जी फ़तह हुजणु खपे ऐं उहा फ़तह तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं असां पंहिंजी औरतुनि खे बचायूं, असां पंहिंजी औरतुनि खे इज़त ॾियूं ऐं उन्हनि जी हक़नि जी हिफ़ाज़त करियूं। महिरबानी। GSN ऐं GSI GM सैयद। थैंक यू।